बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, ए वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? ठीकु आहियो? मज़े में? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। ऐं असांजी सुबुह सुबुह जो इहा ई दुआ आहे रब्बुल आलमीन साईं खां त शल बाज थिए, करम थिए, रहम थिए। असांजी कहिड़ी औकात आहे, कहिड़ी मजाल आहे, सभु करम नवाज़ी आहे हुन मालिक साईं जी, उन पालणहार जी, जेको ॾेह जो ॾातार आहे। तव्हां असां सभिनी जो उहो ख़लकणहार आहे, उन खां ई पनाह घुरंदा आहियूं, उहो ई माफ़ु कंदो आहे, उहो ई असांखे अॻियां वधाईंदो आहे। सो अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त शल जिथे बि जिथे बि पेर हुजे उते ई उते ख़ैरु हुजे, असांजी सोच मस्बत थिए शाल। उमेद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो। आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं अॼु प्रोग्राम जे आगाज़ में अॼु असां सां गॾु तव्हांखे म्यूज़िक जो आवाज़ु ॿुधण में ईंदो हूंदो। ऐं म्यूज़िक किथां थो अचे यकीनन अॼु असां सां गॾु लाजो भाई मौजूद है। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग लाजो भाई। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? मैं बिल्कुल आपकी दुआओं से। आप कहाँ गायबिस्तान चले गए? सजाद भाई छुट्टियों पे था। छुट्टियों पे था? क्या बात है आपकी छुट्टियों की, आप ज़्यादा छुट्टियाँ करते हैं। इंशाल्लाह अभी जो है ना मैं वक्त पर पहुंच जाया करूंगा। क्या बात है, वक्त पर भी पहुंच जाया करेंगे। और आप ठीक हैं? बिल्कुल। शालिम भी ठीक है, जालिम भी ठीक है? हाँ, अल्लाह का करम है, सब ठीक है। सबसे राब्ते में है ना? मतलब जी बिल्कुल। सबको कैसे मैनेज करते हैं? सजाद भाई कभी किसी को काटना पड़ता है और किसी को, वक्त की बात कर रहा हूँ मैं, एक इंसान की बात। कभी किसी को काटना पड़ता है, मतलब वक्त काट के देना पड़ता है, वक्त काट के। आप बड़े जुमलों को खूबसूरत अंदाज से डाइवर्ट करने की नाकाम कोशिश कर रहे हैं, लेकिन ये सुनने वालों ने सुन लिया सजाद भाई, किसी को काटना पड़ता है। वजाहत भी की ना उसकी। ठीक है, आज ख़ैर से ॿुधाईंदा हलो। असांजा जेतिरा बलोच ॿाहिरि रहनि था उनजो अॼु कल्चरल डे आहे। 2 मार्च ते हर साल हू सेलिब्रेट कंदा आहिनि कल्चरल डे पंहिंजो। त ॾाढी ख़ुशी बि थिए, असांजा जेतिरा बि बलोच भाउर भेनर ही प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि सभिनी खे असां मुबारक ॾियूं था। पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे रंगनि सां, पंहिंजी ॿोली सां प्यारु करणु, पंहिंजे वेस वॻनि सां, पंहिंजनि खाधनि सां, पंहिंजनि अंदाज़नि सां जिथे जिथे हू पंहिंजी ज़िंदगीअ खे जीअनि पिया उते उते हुननि पंहिंजनि हिननि रंगनि सां गॾोगॾु दुनिया में पंहिंजो पाण खे रोशनास करायो आहे। बलोच ज़बरदस्त दोस्त आहिनि असांजा, जेतिरा बि बलोच आहिनि, जंहिंसां वास्तो आहे, जंहिंसां असांजो वास्तो न आहे बि, पर असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं शुक्र कंदा आहियूं पंहिंजनि रब्बुल आलमीन साईं जा त असांजो हीउ जेको मुल्क आहे इहो ज़बरदस्त गुलदस्तो आहे। हिननि गुलदस्ते में जेतिरा रंग, जेतिरा गुल आहिनि, उन्हनि पंहिंजी पंहिंजी उन्हनि में ख़ुशबू आहे, पंहिंजो पंहिंजो उन में अंदाज़ आहे, मयार आहे, ऐं उन में जेको देख सेख आहे उहा ॾाढी निराली आहे। असांजे सिंध जा रंग हुजनि, बलोचनि भाइरनि जा रंग हुजनि, असांजे पंजाबी ॻाल्हाईंदड़ भाइरनि जा रंग हुजनि, या असांजा जेके पठाण भाउर आहिनि उहे, हाणे त वरी गिलगित बल्तिस्तान में बि जेतिरा बि हिन मुल्क में असांजा दोस्त रहनि था उन्हनि सभिनी में हिननि हाणे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो बलोच डे बि मल्हायो पियो वञे। सो हुन लाइ जेके असांजा इवन उर्दू स्पीकिंग दोस्त आहिनि जेके असांजो हीउ प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे अंदाज़ ऐं हिन सां प्यारु आहे त इहो गुलदस्तो जी हक़ीक़तूं आहिनि, इन खे असां मटाए नथा सघूं। सो बहरहाल अॼु असांजे बलोच भाइरनि जे सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे। सो उन्हनि खे लख लख मुबारकूं असांजे तरफ़ां, ऐं असां कोशिशि कंदासीं हिन पंहिंजे प्रोग्राम जे तवसत सां जेके दोस्त असां सां बलोची ॻाल्हाइनि या पाण में ॻाल्हाइनि त बि ॻाल्हाए सघनि था। असां उनखे वशअत के चऊं था, उनखे भलीकार चइबो आहे न, त असां उनखे वशअत के चऊं था त उहे भले पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे कंहिं गीतनि सां, कलामनि सां, गाननि सां हिन प्रोग्राम जे तवसत सां ॿियनि खे के लफ़्ज़नि सां का भेटा पेश करणु चाहिनि त जी बिस्मिल्लाह, उन्हनि खे असां हमेशह वांगुरु अॼु बि असां उनखे भलीकार चयूं था। त जेके बलोच भाइर असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि था या भेनर ॾिसनि थियूं, उन्हनि सभिनी खे हीउ मंच पंहिंजो सम्झणु खपे। आपको बलोची आती भी तो है ना? सजाद भी मैं समझ जाता हूँ, लेकिन बोलने में थोड़ी सी किसी से बोलते भी तो थे आप बलोची में, मुझे याद आ रहा है थोड़ा थोड़ा मैं बोलता था, ज्यादा नहीं सजाद में। अच्छा, आगे वाले बलोची बोलते थे? वो खत्म हो जाती थी जल्दी मेरी। अच्छा, आपकी जल्दी। अल्लाह जन्नत फिरदौस में जगह दे। हमारे गाजियान भाई होते थे अकाउंट्स में, तो वो हमें थोड़ा बहुत सिखाते थे। तो मूंखे यादि आहे गाजियान भाई मूंखे सेखारियो त मूं चयो त गाजियान भाई खे, गाजियान भाई मूंखे एतिरो सेखार त मां कंहिंखे अचे त मां उनखे एतिरो चवां त मूंखे बलोची ईंदी आहे। त केरु पाण में ॻाल्हाए त मां उनखे चवां अहिड़ी ॻाल्हि न आहे, मूंखे बि बलोची ईंदी आहे। उन मूंखे हिकिड़ो जुमिलो त सेखारियो, पर जिथे वेंदो हुउसि त उन खां पोइ मुंहिंजी बलोची ख़तमु। पोइ मूंखे जुमिलो कहिड़ो सेखारियईं इहो त मूंखे बलोची ईंदी आहे, त मूंखे चयईं कोई बि मिले ना उसको बोलो मन बलोची जाने, हाँ मन बलोची जाने, मतलब मुझे बलोची आती है। अच्छा, और अगर ये बादल को देखो ना तो बादल को बलोची में जंबर बोलते हैं,
ठीक है ना। और जो हमारे सिंधी भाई जो बरोची बोलते हैं ना, ॻाल्हाते हैं ना, ॾिसो सॼी ज़बान मिक्स मिक्स थी, वो जो है वो उसको झुड़ बोलते हैं, है ना, झुड़ चवंदा आहिनि उन्हनि खे। जेको मुंहिंजो भरिसां भाउ वेठो आहे उहो घर में बरोची ॻाल्हाईंदा आहिनि, त उहो मूंखे गाइड कंदो रहंदो आहे। सो बहरहाल वशत के ऐं कुझु अहिड़ा लफ़्ज़ ऐं कुझु असांजी जेका बरोचकी आहे, इंगोबी आहे, निंद उबो वरे लंगन वरे, वरी मिक्स थींदी आहे, का ब्राहवी का बरोची, बहरहाल सभु ॿोलियूं असां हमेशह चवंदा आहियूं पंहिंजी आहे। त पर जॾहिं उहा ॿोली ॻाल्हाइबी आहे, चइबो आहे त मन बलोची ज़ाने, पोइ वरी अॻियां बलोची डस 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 फायरिंग शुरू थींदी आहे, पोइ हुन खां पोइ असांखे बचाओ बचाओ हमारी और कोई ब्रांच नहीं वारी ॻाल्हि त असांखे वधीक न ईंदी आहे। बहरहाल जेतिरी बि अचे थी ज़बरदस्त आहे, ऐं जंहिंखे जेतिरी ॿोली ॻाल्हाइणु अचे उहा वधीक ज़बरदस्त आहे। असां ख़ुशनसीब आहियूं त असांखे काफ़ी ॿोलियूं अचनि थियूं। असां सिंधी केॾी सुठी था ॻाल्हाए वञूं, छाकाणि त सिंधी आहियूं। सराइकी केॾी ज़बरदस्त था ॻाल्हायूं, घर में सराइकी ॻाल्हाईंदा आहियूं। असां बरोचकी हिते सुठी था ॻाल्हायूं, छाकाणि घर में बरोचकी बि ॻाल्हायूं था, उर्दू ॻाल्हायूं था, अंग्रेज़ी थोरी घणी धपो पए थो। त इहे कुझु ॿोलियुनि जो मिक्सचर आहे। काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके पाकिस्तान जूं सभई ज़बानूं ॻाल्हाईंदा आहिनि ऐं बहितरीनु रवानी सां ॻाल्हाईंदा आहिनि, त ॾाढो सुठो आहे। अरबी बि असां पढ़ी था वञूं, त असां ख़ुशनसीब माण्हुनि मां आहियूं जोकी असांखे एतिरियूं ॿोलियूं अचनि थियूं। ऐं इहा स्किल आहे, का बि ॿोली ख़राबु न आहे, सभु ॿोलियूं ज़बरदस्त आहिनि, पर जेको जेतिरी ॿोली ॻाल्हाईंदो आहे उनखे ओतिरो पंहिंजाइप जो अहसासु अॻे वटि पंहिंजे लाइ मिलंदो आहे। त इन करे असां ॿोलियुनि जे ज़रिए हिक ॿिए जे वेझो ईंदा आहियूं। असांजी जेका हुजत आहे, हिक ॿिए सां जॾहिं हुजाए था थींदा आहियूं त उन में ॿोलीअ जो किरदारु सभिनी खां पहिरियां अचे थो, छाकाणि त असां हिक ॿिए जी ॻाल्हाइण खे सम्झी सघूं था। पोइ भले जंहिंजी जेतिरी ज़बान चङी हुजे, पर उन में अगरि असांखे हिकु जहिड़ी ॿोली अचे थी, हिक ॿिए जी ॻाल्हि असां सम्झी वञूं था ऐं सुहिणे अंदाज़ सां, ऐं ॻाल्हाइण जो ॾांव बि हुजणु खपे न, त जेकॾहिं सुठो ॾांव आहे ॻाल्हाइण जो कहिड़ी बि ॿोलीअ जो, ऐं पोइ उहे पाण में जॾहिं गॾिजनि था, वेहनि था ऐं पंहिंजी ॿोलीअ में हाल ओरीनि था, त यकीन कयो पोइ उन में ज़ात पात वरी सेकेंडरी अची वञे थी। प्राइमरी जेका वेझड़ाइप आहे उहा उन ॿोलीअ जो आहे, उन लहजे जो आहे, उन लफ़्ज़नि जो आहे ऐं उन रवैये जो आहे, जो हिक ॿिए सां असां वंडियूं था। त इन करे सुठो अंदाज़, सुठी ॿोली, सभु ॿोलियूं सुठियूं आहिनि, पर ॻाल्हाइण जो अंदाज़ मिठे तरीक़े सां उहो पंहिंजे मतिलबु दिलि में जाइ ॾींदो आहे। सो इन करे कल्चर डे आहे बलोच भाइरनि जो, असां हमेशह वांगुरु अॼु बि उन्हनि खे कॉन्ग्रेचुलेट कयूं था। उन सां गॾु गॾु दोस्तो अॼु अख़बार जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त अख़बार में किथे बेतमादी रिथा पॉलिटिकल इशूज़ आहिनि, पाकिस्तान में सदाईं रहंदा आहिनि, इहे पाण ॼाणनि, इन्हनि सां असांजो कुझु न वञे त डायरेक्ट असांजी, पर हिन प्लेटफॉर्म तां, हिन प्रोग्राम तां असां पॉलिटिकल इशूज़ खे न आहियूं छेड़ींदा। उहे असांजा दोस्त जेके शाम वारा दोस्त ईंदा आहिनि उहे इन्हनि सभिनी खे छिके रखंदा पाणे। ऐं उन सां गॾु गॾु ॿियो हिकिड़ो वाक़ियो पेश आयो कल्ह मदेजीअ में, हिकिड़ी चोरीअ तां जेको तकरार हुयो कल्होड़ा जुणेजा बिरादरी जा पाण में, 8 माण्हू शहीद थिया, कल्ह मारिजी विया नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां। जीअं असां चयोसीं त इहे लहजा रवैया जेके आहिनि इंसान खे हुशर, गार, अना पंहिंजो पाण खे थोरी थोरी ॻाल्हि ते जज़्बाती करणु, हथियारनि जो खणणु, ऐं 8 कल्ह नौजवान ऐं पोढ़ा ॿार उन में डिस्टर्ब थिया आहिनि, ऐं 8 माण्हू कल्ह उहे हिन में मारिजी विया। ऐं इहो ज़ाती बिरादरी जी तकरार तां मदेजी में, सो इहो इन खां बि असांखे थोरो साइड करिणो पवंदो। उन सां गॾु गॾु दोस्तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि जेका शेयर करणी, उहा इहा दुनिया खुले पई। हाणे दुनिया खुले पई, कोविड खां पोइ आस्ते आस्ते काफ़ी मुल्क पंहिंजूं पाबंदियूं हटाए छॾियूं आहिनि। उन्हनि दुनिया में रोज़गार जा मौक़ा हींअर तमामु घणा ज़बरदस्त आहिनि। जेके नौजवान असांखे हीअ ॾिसनि था हिन प्रोग्राम जे तवसुत सां असां ॿुधाईंदासीं, या पाण नथा ॾिसनि, उन्हनि जा मिट माइट पेरेंट्स ॾिसनि था, इवन दोस्त ॾिसनि था, जिन जे दोस्तनि खे ॿाहिरि सेटल थियण जो शौक़ु आहे, वञण जो शौक़ु आहे, उन लाइ ॾाढी ज़बरदस्त न्यूज़ इहा आहे त हींअर वेस्ट खां वेंदे ईस्ट ताईं जॉब अपॉर्चुनिटी ज़बरदस्त आहिनि उन्हनि जे लाइ जेके स्किल्ड आहिनि, जेके कमु अचे थो। ऐं ऑड जॉब जेके अगरि का बि नथी अचे, का अहिड़ी टेक्निकल एजुकेशन हिन वटि न आहे, हुनखे ॿियो कुझु बि नथो करणु अचे, ऑफ जॉब मतिलबु कुझु अहिड़ियूं जॉब्स आहिनि जेके पेट्रोल पंप्स ते, पिज़्ज़ा हट, कंहिं पिज़्ज़ा शॉप ते, या कंहिं फ्रेंचाइज़ ते, उते वेस्ट में ख़ासि तौर ते उते माण्हू कोन था मिलनि। उहो कैनेडा हुजे, अमेरिका हुजे, इवन यूरोपियन काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि, इवन यूके वारे पासे ॾांहुं बि, त माण्हुनि जी ज़रूरत आहे। छाकाणि त कोविड में काफ़ी माण्हू हलिया विया, के बीमार थी पिया, कंहिं जी उमिरि 2-3 सालनि में, के दिलि बर्दाश्त था थी विया, आइसोलेशन में हलिया विया, उहे
उन्हनि फ़ैसिलो कयो त हाणे असां मोटी हलूं पंहिंजी उमिरि खे नज़र में रखंदे। उते नौजवाननि जी ज़रूरत आहे, एनर्जेटिक दोस्त जेके कुझु करणु चाहिनि था, कमाइणु चाहिनि था ऐं चाहिनि था त असां महीने में पंहिंजा ख़र्च कढी करे 5 खां 6 लख रुपया बचायूं, कमायूं। जेतिरो कमु हिते था कयूं उन खां थोरो कमु घटि या उन जेतिरो कमु असां जेकॾहिं ॿाहिरि सेटलमेंट कयूं ऐं जंहिंमें असां पंहिंजी रहाइश जो बि ख़र्चु कढूं ऐं असां हुते सेट बि थियूं ऐं उनखां पोइ असां पंहिंजे घर वारनि ॾे बि कमु पैसा मोकिलियूं, त उन्हनि जे लाइ इहा गुड न्यूज़ इहा ई आहे त हू 4 खां 5 लख रुपया आराम सां महीने ते बचाए सघनि था ऐं हिते पंहिंजे माइटनि जी सपोर्ट करे सघनि था जेकॾहिं हू वेस्ट में वेंदा त। तीअं ई UAE में जेके वञणु चाहिनि था त UAE में बि या पूरे ख़लीजी मुल्क में जेतिरा बि या इवन सऊदी अरब में बि हींअर जॉब अपॉर्चुनिटीज़ खुलियूं आहिनि। कोविड खां पोइ वरी माण्हू निकिरणु शुरू कयो आहे, वञणु शुरू कयो आहे। उते बि जेकॾहिं का स्किल आहे या कंहिं दोस्त यार सां वास्तो आहे त हाणे वक़्तु आहे अप्लाई करण जो, निकिरण जो ऐं शयुनि खे मैनेज करण जो, छाकाणि त हीअ ईंदड़ मई महीने में तक़रीबन ही जॉब्स अचणु शुरू थींदियूं ऐं जॉब भरिजणु शुरू थींदियूं। उनजो प्रोसेस शुरू थी चुको आहे मार्च खां वठी। मार्च में कुझु डॉक्यूमेंटेशन हूंदी आहे जंहिंमें पासपोर्ट आहे, का स्किल अचे थी त ठीकु आहे, न त कंहिंसां राब्ते में उते कंहिं मिट माइट सां कंहिं दोस्त अहबाब सां थोरो लह विचड़ में अची करे पंहिंजी सेटिंग कजे। ऐं नौजवान जेके हिते बिल्कुलु फारिग आहिनि, को कमु कोन्हनि को ऐं रहंदो बोझ आहिनि कंहिं ते, त उन्हनि खे खपे त हींअर निकिरण जी तयारी शुरू कनि, कपिड़ा वपड़ा पैक कनि, पंहिंजा डॉक्यूमेंट्स ठीकु कनि। विदिन महीने में या 2 महीननि जे अंदरि अंदरि इंशाअल्लाह ताला हुननि जो कमु थी वेंदो ऐं हू ॿाहिरि सेटल थी सघनि था। त इन करे मूंखे इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हुई जेका पंहिंजे घर भातियुनि सां शेयर करणी हुई त जेकॾहिं हू एतिरा पैसा कमाइणु चाहिनि था त फ़ौरन ॿाहिरि जे लाइ अप्लाई कनि। ॿियो जेको डेड लॉक लॻो पियो हो या सफ़ा वीज़ा प्रोसेस में, उहो बि हींअर हिननि फास्ट करे छॾियो आहे। पोइ जेके US वञणु चाहिनि था उन्हनि जे लाइ बि, जेके कैनेडा वञणु चाहिनि था उन्हनि जे लाइ बि, जेके विज़िट वीज़ा जे लाइ वञणु चाहिनि था उन्हनि जे लाइ बि इहे फास्ट ट्रैक करे छॾियो आहे। ऐं हींअर जल्दी जल्दी एप्लीकेशन्स खे खुलाइनि पिया ऐं तक़रीबन ज़बरदस्त पॉज़िटिव रेशियो आहे वीज़ा मिलण जो ऐं उते कमकार शुरू करण जो। उते बि ज़बरदस्त अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं पियूं वञनि जेके हाणे नवां माण्हू उते अचनि पिया, सेटल थियणु चाहिनि था। त इन करे हिन प्लेटफॉर्म तां असां सभिनी दोस्तनि खे चवंदासीं त जेकॾहिं ॿाहिरि सेटलमेंट जो इरादो अथनि या सोचियो अथनि त ॿाहिरि हली सेट थींदासीं, कुझु कंदासीं, पोइ आस्ते आस्ते ॾिसंदासीं, त हीउ बहितरीनु वक़्तु आहे डिसीशन वठण जो, पंहिंजी डॉक्यूमेंटेशन ठीकु करण जो ऐं उनखां पोइ ॿाहिरि सेट करण जो पंहिंजे पाण खे। त असां पंहिंजी मॉर्निंग जे हिन प्लेटफॉर्म तां सभिनी चवंदासीं त जंहिंसां जिथे जेतिरा वास्ता आहिनि उते उन सां हाणे ई राब्तो तेज़ करे छॾिजे। पंहिंजा डॉक्यूमेंट्स अप टू डेट रखिजनि, जंहिंमें पहिरें नंबर ते अचे थो पासपोर्ट, उन खां पोइ शनाख़्ती कार्ड जे पुठियां जेको साल लिखियलु हूंदो आहे उहो एक्सपायर थींदो आहे। असांजो शनाख़्ती कार्ड कंहिंजो 5 सालनि जो, कंहिंजो 10 सालनि जो हूंदो आहे, त उहो पंहिंजो शनाख़्ती कार्ड बि ठीकु कराइनि, अप टू डेट कराइनि। ॿारनि जा डॉक्यूमेंट्स ठीकु कराइनि, जेकॾहिं पाण वञणु चाहिनि था त पंहिंजो पासपोर्ट ऐं शनाख़्ती कार्ड ठीकु करे पंहिंजा डॉक्यूमेंट सेट करे अप्लाई शुरू कनि ऐं इंशाअल्लाह ताला हुनखे कामयाबी मिलंदी। इहो मैसेज असां सभिनी खे बार बार ॾींदा रहंदासीं त उते अगरि ज़िंदगी में कुझु करिणो आहे त ॿाहिरि ज़बरदस्त अपॉर्चुनिटीज़ आहिनि। असां वटि महांगाई आहे, असां वटि थोरा हालात साज़गार घटि आहिनि, अगरि अपॉर्चुनिटीज़ खपनि थियूं कंहिंखे त ॿाहिरि जे लाइ हींअर हू प्लान करे सघे थो। उन खां अलावा महांगाई जो जिन बेक़ाबू आहे, तमामु घणी महांगाई आहे। ऐं कल्ह पेट्रोल त सस्तो थियो आहे पाकिस्तान में, पर दुनिया में हींअर पंहिंजे बिल्कुलु टॉप पोज़ीशन ते अची वियो आहे। 105 खां बि मथे चढ़ी वियो, $105 खां बि फ़ी बैरल, जेको अक्सर हूंदो आहे 50s जे अंदरि 60s जे अंदरि। उहो हुन यूक्रेन ऐं रशिया जी जंग जे करे पेट्रोल महांगो थी वियो आहे दुनिया में, त उनजो इम्पैक्ट ज़रूरु पवंदो असां वटि बि। त इन करे भले असां वक़्ती तौर ते 10 रुपया घटाया हुजनि, पर कल्ह जेके दोस्त असांजा ॿार कराची शहर में रहनि था ऐं जेकॾहिं खीर वापराइनि था, घर में खीर पीअनि था, मिल्क, त उन खीर में कल्ह हिननि फ़ैसिलो कयो आहे त 20 रुपया हिकु किलो ते, 1 लीटर ते हू वधाइनि था, बल्कि वधाए चुका आहिनि, ऐलान करे छॾियो त हुन छा थो थिए। त इन करे महांगाई वधंदी थी वञे, ओवरऑल एक्सपेंसिस वधंदा था वञनि। त इन करे असां खे इहा ई उमेदु आहे त जेकॾहिं घर में जेतिरा भाती आहिनि उहो पंहिंजो कंट्रीब्यूशन न कंदा त कंहिं 1 या 2 फ़र्दनि ते जेकॾहिं सॼे घर जो बोझ आहे त ख़ुदा न ख़ास्ता उनजी तबियत नासाज़ आहे या उनखे कुझु थिए थो त पोइ छा थींदो। इन करे कोशिशि कजे त हर फ़र्द खे पंहिंजो हिसो ॻणणु खपे। हर उहा अदी जेका घर वेठी आहे, जेका चाहे थी त उहे बि हिन सीज़न में पंहिंजे घर वारे जा, भाइरनि जा, वालदेन जा
थोरा अख़राजात घटि करे सघे या उन में मदद करे सघे त उहा घर वेठे बि कुझु न कुझु कंट्रीब्यूट ज़रूरु करे। सोचणु शुरू कयो अॼु खां त सुभाणे खां पाण इहो करे सघंदासीं जेकॾहिं ईअं कंदासीं। त हाणे जेको खीर ते हींअर 150 रुपया किलो कराची में खीर जो ऐलान थियो आहे, पर हींअर हिकिड़ो ॿियो ऐलान बि इहो थियो आहे त थी सघे थो त इहो खीर बि 200 ते हलियो वञे, डॉलर सां गॾु कंदा। हिकु डॉलर में 1 लीटर मिलंदो खीर असांखे, त अलाह ख़ैरु कंदो। हींअर डॉलर 180 ते पहुतो आहे, त हे बि लॻे थो खीर खे हाणे डॉलर में वठी वेंदा। सो इन करे हालात वाक़ियात कुझु सम्झ में नथो अचे। असांजे सिर्फ़ु चवण जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु सोचूं न, प्रैक्टिकल छा थिए, छा थो थी सघे। आइडिया सभिनी वटि आहिनि, सभिनी खे सभु ख़बर आहे, पर निकिरबो, अॻियां वधिबो, पंहिंजा डॉक्यूमेंट्स ठीकु कबा, कमाइबो, को कारोबार कबो, का नौकिरी कबी, को अहिड़ो नई चेन ॾिसबी जंहिंमें माण्हू कुझु करे सघे थो, का अहिड़ी लाइन ॾिसबी जंहिंमें असां वटि कमु करण जी ज़रूरत आहे। त इन करे गॾिजी सॾिजी सभई कमु कंदासीं। ऐं इहा साइकिल आहे। इवन हाणे गाॾी जी जेकॾहिं हवा भराइण लाइ बि वञिजे थो त उते बि घटि में घटि 30 रुपया ॾिना वञनि था, तॾहिं वञी हवा चेक थिए थी। त इन करे इहो साइकिल जो इम्पैक्ट सभिनी ते पवंदो आहे। उहो पंक्चर वारो हुजे, उहो खीर वारो हुजे, उहो जॉब कंदड़ माण्हू थोरो पिसिजी वेंदो आहे, पर जंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे, जेतिरो पंहिंजो कमु आहे उन पंहिंजनि रेट्स में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। सिर्फ़ु नौकिरी पेशा माण्हू जेके आहिनि, जेके फिक्स्ड पघार खणनि था, उन्हनि खे प्रॉब्लम थींदी तमामु घणी। त उहे कीअं मैनेज कंदा, उन लाइ ज़रूरी आहे त नौकिरी सां गॾोगॾु को न को कारोबार तमामु ज़रूरी आहे, तॾहिं वञी हिनखे असां कॉप अप करे सघंदासीं। महिमान जो मां अॻु में ई इंट्रो ॾिनो न, त असां वटि अॼु महिमान हूंदो ज़बरदस्तु, ऐं वाक़ई ज़बरदस्तु आहे। उनजो आवाज़ु, उनजो अंदाज़, उनजी कचेरी, उनजो ॻाल्हाइणु, उनजी होस्टिंग, उनजी मॉडलिंग, उनजी सिंगिंग, मां कहिड़ी तारीफ़ कयां उनजी। हू पंहिंजी ज़ात में मुनफ़रिद आहे, यगानी शख़्सियत आहे। यगानी मां मुराद इहा आहे त मुनफ़रिद आहे, उनजो आवाज़ु, अंदाज़ ऐं पंहिंजाइप। केतिरा साल असां गॾु होस्टिंग कईसीं, पाण सां ईअं लॻो पिए त ॼण हिकु घर जा वाक़ई असां घर भाती आहियूं। एतिरी हिकिड़ी ज़हनी हम आहंगी ऐं उन भरम सां, उन मान सां, उन शान सां, उन इज़त सां, उन्हनि पंहिंजी न्याज़ निवड़त सां असां ज़बरदस्त प्रोग्राम करण जी कोशिशि कई हुईसीं, कयो हुसीं, जंहिंजी मञता बि मिली तव्हां सभिनी घर भातियुनि जे तरफ़ां। त हाणे आउं कहिड़ो इंतज़ारु करायां। हू पंहिंजे मट पाण आहे, ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। मां ज़ाती तौर ते बि उनजो फैन आहियां, ऐं जॾहिं उनजा गाना ॿुधंदा आहियूं त असांखे यादि ईंदो आहे त का नाहिद अख़्तर बि हूंदी हुई असां वटि। पर जेकॾहिं असां पंहिंजी नाहिद अख़्तर जी ॻाल्हि कयूं, उनजे आवाज़ अंदाज़ खे, त असां सां गॾु आहे शहला गुल। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। मैं तो मॉर्निंग में मूंखे एॾो डोज़ वॾो तारीफ़। कहिड़ा हाल आहिनि? सॼा बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अल्हम्दुलिल्लाह। मूंखे एॾो अजीब पियो लॻे हिन पासे खां हुन पासे, बसि कॾहिं कॾहिं ईअं सही आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे, स्पेशल त मुंहिंजी ड्रेस ॾिसी करे सभु सम्झी विया हूंदा त हैप्पी कल्चर डे, अॼु बलोच डे आहे, तमामु बहितरीनु। 2 मार्च ते हर साल माशाल्लाह सां जॾहिं खां असां एकता मल्हाइणु शुरू कई, त सभिनी लैंग्वेज माण्हू जेके मतिलबु असांजे ख़ासि तौर सिंध या बलोचिस्तान खां या पंजाब खां बिलोंग कनि था, हाणे सभई पंहिंजे ॿोलियुनि में माना कल्चर डे मल्हाइनि था। ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं उन सां गॾु गॾु तव्हां सां गॾु अॼु आहियां वरी। शैला जी हिकिड़ी ॻाल्हि त मां गवाही ॾींदुसि त उहो कल्चर सिंधियुनि जो हुजे, बलोचनि जो हुजे, असांजे पठाणनि जो हुजे, असांजे पंजाबी ॿारनि जो हुजे, जहिड़ा कपिड़ा पाईंदा ओड़ी थी वेंदी आहे। सची ॻाल्हि आहे न। सीरियसली मुंहिंजो कुझु प्लान कोन हुयो, छो जो राति विच में मुमताज़ भाउ सां ॻाल्हि थी त चयो सुबुह जो मूंखे बि वरी फ़ोन करे चवंदा झाड़ा किथे आहीं, मुंहिंजो झाड़ा वॾा वेठो आहे। त प्लान कुझु अहिड़ो एक्सेस छो कोन, पर बहरहाल लाजो भाई अस्सलाम वालेकुम, सॉरी। कीअं आहियो तव्हां? किथे गायब आहियो? मैं आउं सुबुह लाइव तव्हांखे दावा ॾियां थी, मूंखे अकेलो छॾे सभु वेठा अथव। ऐं हक़ीक़त इहा आहे त लाजो भाई, अदा मुमताज़ या तव्हां कहिड़े बि सेट ते, कहिड़े बि मंच ते मौजूदु हुजो, असांजी टीम खे अॼु बि माण्हू उमेद मिस कंदा। ऐं हक़ीक़त आहे मां तव्हांखे छा फीडबैक ॿुधायां त मतिलबु केतिरा सारा मैसेजिस, केतिरा सारा लाइव माण्हू जेके मूंसां, छो जो हाणे मुंहिंजो जेको सिंगिंग सां घणो जेको लाॻापियल रिश्तो आहे उनखे मूं अञा वधीक मज़बूत करे छॾियो आहे। त मुंहिंजा खोड़ सारा फैमिलीज़ जा कॉन्सर्ट्स वग़ैरह या इहो सिलसिलो हले थो त मैं लाइव जेका माण्हू सां कन्वर्सेशन थी,
बाबा तई आयो किथे जोड़ी किथे टुटी वई छा थो थिए ॿियो कीअं आयो असांखे हाणे सॼा त अकेलो नथो वणे न उहो तव्हां सां त इहा ॻाल्हि थी जीअं मां बि शादी ते वेंदुसि इवन मां पंहिंजी घरवारी सां गॾु हुजां त जेके मिलनि शादी ते ॿियो हाल अहिवाल शैला जा कहिड़ा हालनि त मुंहिंजी घरवारी मूंखे ही ॾिसंदी चवंदा ॾियो जवाबु ऐं वाहिद मां सची ॻाल्हि ॿुधायां दुनिया में भाभी जेका असांजी आहे ॾाढी प्यारी आहे ॾाढी ज़बरदस्त ऐं सुलझियल ऐं मुंहिंजी त कुझु आइडियल जेके हूंदियूं आहिनि न फीमेल हुननि मुंहिंजी भाभी जो नालो अचे थो अलाए सुबुह साण मूंखे चांहि मिलंदी तव्हांखे हिते त कोन मिलंदी उते मिले त न उते बाक़ाइदा मुंहिंजे लाइ चांहि जा मानी जो बि इंतज़ाम आहे खोड़ ॾींहंनि खां इंतज़ारु आहे पर अञा ताईं मुलाक़ात न थी सघी आहे वञणु न थियो आहे सो असां आहियूं पाण हिक ॿिए जे वेझा वेझा अञा घणा वेझा वेझा अची विया त हक़ीक़त आहे त उहा पर्सनैलिटी तव्हांजी घरवारी जी ॻाल्हि करे रही आहियां भाभी सनम त उन सां हिकिड़ो अहिड़ो रिश्तो जुड़ियल आहे हमेशह जिते मुलाक़ात थींदी आहे ॾाढी सुठी हिकिड़ी रहंदी आहे पर हक़ीक़त इहा आहे त तव्हां सां गॾु कंफर्टेबल जेको मां करे हमेशह कमु करे चुकी आहियां उनजो वॾो रीज़न बि उहो ई आहे कॉल आहे शायदि तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ अच्छा मां कॉल वठां अच्छा अॼु कॉल वठां अस्सलाम वालेकुम वॾे अरसे खां वालेकुम सलाम केरु थो ॻाल्हाए जी हां मुल्क थी ॻाल्हायां बदीन खां अदी मुल्क ॻाल्हाए थी बदीन खां मूंखे कहिड़ो अजीब अजीब लॻे थो ॾेर से मां लाइव कॉल वठां थी पई कीअं आहियो अदी ठीकु आहियो तबियत सही सभु ख़ैरियत आहे जी अल्लाह जो शुक्र आहे ख़ैरियत आहे तव्हांखे ॾिठो जल्दी में कॉल कई पर प्यारा त लॻो थैंक यू सो मच महिरबानी अदी मुल्क तव्हांखे अल्लाह ख़ुशि रखे हिकु ॻाल्हि जी त ख़बर पई अदी मुर्क त इहो प्रोग्राम इहो नंबर हलंदो आहे पर तव्हां अदा सचा अॼु शैला आई आहे हुनखे कॉल कंदा ॾाढो सुठो लॻो ॾाढो सुठो न थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो तव्हां कॉल कई ऐं मां जेका ॻाल्हि पई कई त मां हुनखे कंटिन्यू कंदसि हिकिड़ो कंफर्टेबल जेको कमु जेको तव्हां सां करे चुकी आहियां मां उहो उनजे करे जो सनम पोइ असांखे मतिलबु हिकिड़ो ज़हनी हिकिड़ो रिलीफ हूंदो आहे न करे तव्हांजी चलो शादी में मुलाक़ात थींदी आहे त हाणे ॾे मूं उहा मूंखे चवंदी मूंखे जॾहिं बि हुननि जा जेके वर्ड्स हाणे रिसेंटली कुझु ॾींहंनि जी शायदि चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे 2-3 ॾींहं थिया आहिनि त हुन मूंखे चयो त हाणे तूं मूंखां पुछींदे भर में वेहंदी आहे त मूंखे माना उहे हिकिड़ा एॾा लफ़्ज़ पंहिंजा बि जहिड़ा लॻाया त सॼा रियली मतिलबु हिकिड़ा कंफर्टेबल अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ बि हिकिड़ी वॾी दिलि खपे थी छो जो असां पाण हिकिड़े लाइफ सां गुज़रूं था हलूं था त ॾाढो सिलसिलो असांजो सुठो रहियो आहे ऐं अॼु पूरी छा हाल आहे ख़ुशि आहे शैला कीअं आहे शैला किथे आहे शैला गुम आहे शैला न बिल्कुलु बि न ऐं गुम न आहियां असल में छा आहे जो जीअं कंटिन्यूसली हिकिड़ो तव्हां जेको प्रोजेक्ट या हलंदो रहंदो तव्हां ऑन स्क्रीन हूंदा आहियो त माण्हुनि खे फील थींदो आहे तव्हां ऑन ईयर आहियो त मां ऑन स्क्रीन ते हिन वक़्तु रिसेंटली लास्ट ईयर मां मॉर्निंग शो कयो पे ॿिए चैनल ते उते बि मुमताज़ भाउ सां ई ज़ारी ॻाल्हि हिकिड़ो कनेक्शन हुयो मुमताज़ सां मतिलबु छा चइबो आहे त हाणे असांजी मतिलबु ॿधी थी वई आहे हा मां अक्सर लिखंदो आहियां न अगरि कंहिंजी शादी जी हूंदी आहे न एनिवर्सरी त वेडिंग एनिवर्सरी जाइ ते लिखंदो आहे हैप्पी वेल्डिंग एनिवर्सरी असांजी वरी वेल्डिंग हिन सां थियल आहे मुमताज़ सां हिन में कोई शक कोन्हे त कंटिन्यूसली हिकिड़ो जेको आहे सो मां अहिड़ो को प्रोजेक्ट न पई कयां ऐं उनजो रीज़न इहो आहे त मां पाण रेस्ट माना काफ़ी अरसे खां वठी जीअं हू तो प्रोग्राम्स कंदी आई आहियां ऐं मॉर्निंग शो वरी मुख़्तलिफ़ हाणे कुझु जेके से चंद कमिटमेंट मां कयूं आहिनि जंहिंमें कुझु इवनिंग जा प्रोग्राम्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि त जीअं थोरो थोरो कमु हर जॻह ते नज़र ईंदो रहे त माण्हू शायदि उनखे ऑन ईयर सम्झनि था उनखे ऑन स्क्रीन न त मुंहिंजा एल्बम्स बि अचनि पिया सोलो सॉन्ग्स बि मुंहिंजा अचनि था माशाल्लाह नातूं मनकबत मां पंहिंजे यूट्यूब ते ॾाढो घणो कमु करे रही आहियां उनजो रीज़न इहो आहे त 2-3 ॾींहं पहिरियां नजब भाउ सां मुलाक़ात थी ॾाढी ख़ूबसूरत मुलाक़ात रही हुननि सां मुंहिंजे पेज तां असां लाइव हुयासीं त हुन चयो मां कंहिं ॾींहुं हिकिड़ो अलाए छो मां तकलीफ़ दे में इहे लफ़्ज़ ॻाल्हाया त हिकिड़ो ॾींहुं ईंदो सभु जा चैनल पंहिंजा हूंदा त उहो वाकई हाणे चैनल जो सिलसिलो शुरू थी वियो आहे हर कंहिंजो पंहिंजो यूट्यूब ते ॾाढो तवजो आहे कमकार कनि था मां बि उहो कयां थी पई तव्हांजे साम्हूं आहियां ऐं शैला असां सां गॾु मौजूदु आहे ब्रेक खां पहिरीं ब्रेक खां पोइ बि जीअं हाणे असांखे जॉइन कयो आहे ब्रेक खां पोइ हेडलाइन ॿुधण खां पोइ हुनखे ॿुधाईंदा हलूं त शैला गुल पंहिंजी आवाज़ सां अंदाज़ सां मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि सां ऐं पंहिंजे हिन ख़ूबसूरती सां गॾु पंहिंजे सुठनि ड्रामेबाज़ी सां गॾु असां सां गॾु हिते मौजूदु आहे शैला एॾी ज़िंदगी ज़बरदस्त गुज़री आहे मीडिया में तव्हांजी माशाल्लाह सभिनी पासनि खे तव्हां ॾाढे शानदार तरीक़े सां तव्हां निभायो आहे हिन प्रोग्राम खे केतिरो मिस कंदा आहियो प्रोग्राम हीअ ॾिसो हीअ मुंहिंजी ज़िंदगी जे कुझु पिलर्स मां जो हूंदा आहिनि हिन प्रोग्राम छा सेखारियो तव्हां हिन प्रोग्राम घणो कुझु सेखारियो ऐं मां हक़ीक़त त हिन वक़्तु मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं मां पंहिंजो कॉन्फिडेंस ॾाढो मतिलबु लूज़ करे वई आहियां उहो इन जे करे जो जॾहिं हिन मंच ते तव्हां वेठा हूंदव न पंहिंजे पाण खे कुझु
कंहिं जॻह ते मौजूदु सम्झंदा आहियो त भई आउं आहियां जे प्लेटफॉर्म ते उहो अलहमदिल्ला मतिलबु उहो एक्सपीरियंस तव्हांखे माना कुझु न कुझु सेखारींदो रहंदो आहे हर रोज़ु माण्हुनि सां मुलाक़ात हर रोज़ु डिफरेंट पर्सनैलिटीज़ तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि कॾहिं तव्हां जूं ॻाल्हियूं कुझु हूंदियूं आहिनि हालांकि मां तव्हांखे हुन टाइम बि लाइव चवंदीसि हमेशह त सिद्धार्थ अॼु फलाणी ॻाल्हि तव्हांखे मुंहिंजी माइंड में फिट थी वई आहे उन मां कुझु न कुझु मां अॻियां चेंज ऐं हक़ीक़त त घणियूं शयूं आहिनि जेके ज़िंदगी मां ईअं चेंज आंदो चूड़ियूं सोनियूं पातल हूंदा आहिनि अलाए छो खड़खड़ इन्हनि में हूंदो आहे सोनियुनि चूड़ियुनि में हूंदा असल में बलोची जेका ज्वेलरी कहिड़ी हूंदी आहे घणे क़दुरु त मुंहिंजी दोस्त आहे ख़बर अथव अलमास तव्हांजी बि दोस्त आहे तमामु सुठी ऐं मां ऑन स्क्रीन तव्हांखे ॿुधायो शादी थी वई अथव हा माशाल्लाह मां घोटु ॾिठो मांसि मुबारक ॾिनीमांसि पर चेहरे ते नीमक घटि अथसि हा या ख़ुशी घटि अथसि बहरहाल ख़ुशी सां मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु शेयर अलमास उनजे फादर जी डेथ त उनजे करे उन्हनि तमामु एमरजेंसी में सो अलाह साईं सभु कंहिंखे पंहिंजूं आसानियूं था करे मुंहिंजी दुआ आहे शैला मेकअप पाण कंदा आहियो अॼु अचूं था शैला जी ॻाल्हियुनि ते इहे मीडिया जूं ॻाल्हियूं थी वयूं मेकअप पाण कयो या पार्लर ते वञो न मां पाण कंदी आहियां कॾहिं कॾहिं पार्लर ते वेंदा आहियो मां ॾाढी मतिलबु जेको पंहिंजे ऑफिस में अगरि असांखे केरु तयारु कंदा आहिनि जेके मेकअप आर्टिस्ट उहो पार्लर में काउंट थींदो आहे पर मां ऑन स्क्रीन ॿुधायां थी त मां पार्लर में पूरी लाइफ में हिकु दफ़ो मेकअप करायो आहे अच्छा अलाए कंहिंखे यकीन अचे या न अचे मूंखे न आहे ख़बर सो बि शाज़िया जी शादी में जेका पंहिंजी तमामु सुठी मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे त उन जी शादी में जॾहिं मां तयारु थियमि त यार थोरो डिफरेंट था तयारु करे पार्लर मां तयारु थिया वयसि त हुनजो मुहूर्त छो करे छॾियो भाई जो मुंहिंजी ये क्या करो ऐसे मेकअप होता है तो विकी तमामु बहितरीन मेकअप है तो शैला सही तो हो रहा है मैं तो कंफ्यूज हूँ कि तुम भाई मॉर्निंग शो की इतनी बड़ी बड़ी आर्टिस्ट हो मुझे डर लग रहा है ये करे मतलब मां लाइफ में हिकु दफ़ो सिर्फ़ु पार्लर मां मेकअप पाण खे केतिरो वक़्तु ॾींदा इलाही ॾुखियो सवाल आहे मुंहिंजे माण्हू अॼु ॼाणणु चाहींदा शैला जी लाइफ शैला जो अंदाज़ मुंहिंजो अंदाज़ मुंहिंजी लाइफ जेका आहे सा मुंहिंजी फैमिली आहे मुंहिंजी लाइफ शुरू खां ई वई रही आहे डे ऑफ फर्स्ट मां 17 इयर्स मूंखे कराची में थिया आहिनि स्टिल ऐं 16 to 15 इयर्स ओतिरी तॾहिं तव्हां माशाल्लाह 20-22 साल जा हुयो तव्हां कराची आहियो 17 साल थी विया तव्हांखे मल्टीप्लेक्स तव्हांखे ख़बर आहे न मल्टीप्लेक्स मूं तव्हांखे कल्ह राति जो जब असां मुंहिंजे घर न्याज़ हुयो ऐं सजाद असां सभु फैमिली सां गॾु वेठासीं मूं तव्हांखे चयो तव्हां मल्टीप्लेक्स सुठो कयो आहे हिन सां मूंखे फ़ाइदो आहे अॼु तव्हां नुक़सान में मूंखां कंहिं पुछियो त सजाद तव्हांजी बर्थडे ई हाणे त काई बर्थडे ई शैला मूंखे जल्दी ॿुधा मां चयो शैला मूंखां 3-4 साल नंढी आहे ठीकु आहे त हाणे अंदाज़ो कयो मुंहिंजी 32 साल जी त शैला चयो हा बिल्कुलु सही आहे त मूंखे एक्सेप्ट आहे मूंखे त हिन चयो त 4 साल न 8 साल मां नंढी हूंदसि तव्हां खां मां चयो 8 साल त न पर जेतिरा पर नंढी आहियां पोइ हाणे जेतिरी बि चओ हाणे इजाज़त आहे त किथे किथे असांखे इहे फ़ाइदा थींदा आहिनि त इहो फ़ाइदो अॼु तव्हां जो न पिया सो हक़ीक़त आहे मूंखे पंहिंजे लाइ टाइम न आहे मिलंदो या कढणु न चाहींदी जिते आउं पंहिंजे पाण खे जिते महसूसु कंदी आहियां त अलाए छो मतिलबु उदास पंहिंजे पाण खे फील कंदी आहियां अकेलो महसूसु इन करे माण्हुनि में रहणु पसंदि कंदा आहियो अकेला न ऐं हक़ीक़त में पंहिंजी फैमिली सां गॾु ॿुधाए बि जेको अटैच आहे उनजे करे त पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे हस्बैंड सां रश जे अंदरि हर वक़्तु मतिलबु चहल पहल में मां चवंदी बसि अकेली न थियां त बहितर आहे अकेली थियां त सुम्ही रहां हा बिल्कुलु ईअं उनजे करे उन रीज़न खोड़ अहिड़ा आहिनि जो लाइफ में अप डाउन्स मूंखे घणा मूं ॾिठा आहिनि पोइ उनजे करे जेके शयूं आहिनि पोइ अकेले में शायदि तंग कंदियूं आहिनि ऐं चवंदी आहियां हुनखे इग्नोर कयां त बहितर आहे ऐं जेतिरो मूं शायदि इग्नोर करे हलायो आहे तंहिंजे करे हमेशह तव्हां त हमेशह खिलंदा रहंदा आहियो असां कॾहिं तव्हांखे उदास त कोन ॾिठो आहे असां तव्हांखे कॾहिं मतिलबु सैड न ॾिठो आहे फिटनेस ते केतिरो ख़्यालु कंदी आहे ज़रे जो बि न गपलू वपलू मतिलबु खाइण जेको आहे मां त हींअर पहिरें खां थोरी हेल्दी आहियां पर हिन खां पहिरियां मुंहिंजो वेट अञा थोरो वधीक थी वियो छो जो जॾहिं हाणे रिसेंटली नंढड़ो थियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नंढे न्यू बॉर्न थियण ॿार खां पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिफरेंस अचे थो पर मां हुन लाइ कॾहिं माना इहा कोशिशि न कई त हाणे मूंखे वेट लूज़ करिणो आहे न ऑटोमेटिकली आहिस्ते आहिस्ते रिड्यूस थी वेंदो आहे ऐं मां इहो कंदी आहियां कुझु शयूं मुंहिंजी आदत में शुमार आहिनि हर मां तेज़ गरम पाणी पीअंदी आहियां बाज़ो का अगरि थोरो वेट मूंखे फील थींदो अॻु में असां ॿुधोसीं त अगरि गरम पाणी पीओ त तव्हांजो वज़न कंट्रोल थींदो पर तव्हांखे ॾिसण खां पोइ उन तां बेतबार असांजो ख़तमु थी वियो ऐं कजो बि न उहो इन करे मां माशाल्लाह खाईंदी पीअंदी मतिलबु हाणे मज़े सां आहियां पहिरियां मां जॾहिं तव्हां सां मॉर्निंग शो गॾु कंदी हुअसि तॾहिं मूंखे मुंहिंजो नेचुरली मतिलबु एतिरो वेट घटि हूंदो मां जेतिरो खाईंदसि न लॻंदो हुयो उन शइ वरी हाणे त मूंखे अहसासु आहे त तव्हां मेच्योरिटी में जॾहिं अचो था जॾहिं तव्हां मेच्योर आहियो एज वाइज़ त तव्हांखे पोइ पाणी बि लॻे थो पहिरियां मां इन शइ ते ट्रस्ट कोन कंदी हुई कुझु न आहे छिके खाओ कुझु बि नथो थिए न शायदि मां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां पर हाणे इन ॻाल्हि जो मां इतफ़ाक़ नथी करियां हाणे तव्हां कुझु बि थोरो घणो खायो त तव्हांखे फौरन लॻे छा पसंदि कयो खाइण में
सभु कुझु खाईंदी आहियां। मतिलबु अगरि टेबल ते सभु शयूं पयूं आहिनि त उन में चूज़ी जे करे ऑप्शन में थिए त छा शइ खणंदी शैला? मतिलबु ऑप्शंस कहिड़ा कहिड़ा आहिनि? ऑप्शन में हाणे हिकु छोकिरी वई डॉक्टर वटि त चई डॉक्टर साहिबु मूंखे ॾाढो पेट में सूरु आहे, राति ज़िंगर खाधो, पोइ मां पिज़्ज़ा खाधो, पोइ मां नूडल्स, पोइ पास्ता, मुंहिंजी तबियत में गड़बड़ आहे। डॉक्टर चई इहे छॾ फेसबुक जूं ॻाल्हियूं, सही सही ॿुधाए छा खाधो अथई ताकी मां इलाजु कयां तुंहिंजो। चयो मूं मेहा खाधा, ॾाढो पेट में सूरु आहे। न मूंखे रियल में पंहिंजो सिंधी खाइण पीअण में त बिरयानी आहे, कोरमो आहे, टिक्का आहिनि, सब्जी आहे, दाल आहे, चांवर आहिनि, मच्छी आहे, अहिड़े मतिलबु सभु अगरि ऑप्शन मौजूदु हुजनि त आउं मानी ऐं कढ़ाई खाइणु वधीक पसंदि कंदी आहियां। बाक़ी सुकल गोश्त मां सजा इन जे करे सजा जो सुकल गोश्त किथे हूंदो आहे, कहिड़ो हूंदो आहे? मूं चयो त मां त कॾहिं न खां, सवाल ई कोन थो पैदा थिए। हाणे मूंसां शर्त हणी वेही रहियो, मां चयो तव्हां खाराईंदुमि, पोइ ईअं सेट ते खारायो। धोखे में मां शायदि खाई ॾिठो। केॾो बहितरीनु हुयो। बहितरीनु, नो डाउट। हाणे तव्हां मञो त सही न? हाणे मञा थो, मां मञा थो, बिल्कुलु मञा थो। कॉलर आहिनि, कॉलर आहिनि तव्हांजे लाइ। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। ओहो आपा नसीम, ओहो जबरदस्त। कहिड़ा हाल आहिनि आपा? ठीकु आहियो? त बस मेमोरी सही अथई, सुठी अथई मेमोरी हिन महिल ताईं। छा जो? आपा जी, शैला जी न आपा? हा हा मेमोरी कार्ड सही अथसि आपा, वैक्सीन वसर न कयोसि। न न मां वैक्सीन लॻाई आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? सुञातो त माना ख़ुशी थी न मूंखे। न न आपा तव्हांखे आउं विसारे कोन थी सघां। ऐं तव्हां त छा, पर खोड़ सारा मुंहिंजा कॉलर्स आहिनि, शाज़ी आहे ऐं कुझु त हाणे मूंसां नॉर्मल कॉन्टेक्ट में बि हूंदा आहिनि, किथां किथां हथ करे नंबर अची विया आहिनि मूं ॾे। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? त ॾिसी मूंखे ॾाढी पई ख़ुशी थिए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। वरी मैदान ते पहुची विया जाड़े खान सां गॾु। जाड़े खान सां गॾु असां मैदान हाणे वरी कंदासीं, लॻे पियो कयोसीं त कोन त ॿई घुमी थींदासीं। इंशाअल्लाह, मां त चवां थी इंशाअल्लाह। ऐं तव्हांजी जोड़ी तमामु ज़बरदस्त, एॾा त सुठा होस्ट आहियो ऐं जिते गेस्ट थी वञो उते बि भला आहियो। ऐं हा ज़बरदस्त सजाद तव्हांजी जोड़ी ख़ूबसूरत ऐं सुठी जोड़ी आहे। वॾी महिरबानी आपा, थैंक यू वॾी सो मच, महिरबानी थैंक यू आपा, सो वॾी मच। महिरबानी। असांजे घर तव्हां चयो लॻे थो न ॿई वेंदासीं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, भेणनि भाउनि जी जोड़ियूं सदा साईं अल्लाह सलामत रखे। थैंक यू सो मच। सदाई ख़ुशि हुजो, पंहिंजे बचड़नि सां मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। मूंखे ॾिसी ख़ुशी थी। हाणे गानड़ो वानड़ो ॿुधाए भला। हा हा आपा गानो ॿुधंदासीं। असां अॼु मां चाहियां थो कचेरी बि कयूं शैला सां। वॾो थियो आहे, असां ॻाल्हायो बि न। कयो पर गानो ज़रूरु ॿुधाए। तमामु ज़रूरु, बिल्कुलु ज़रूरी, बिल्कुलु बिल्कुलु। इहो त तमामु ज़रूरी आहे छो त यादगिरियूं आहिनि उन्हनि सां। हा बिल्कुलु आपा, ज़रूरु इंशाअल्लाह। थैंक यू सो मच। ओके ओके आपा, अल्लाह थैंक करे यू। ख़ुशि हुजो, सदाईं गॾु मेल मुलाक़ातूं ज़रूरु थींदियूं। आमीन ठीकु आपा, आहे? आमीन, थैंक यू। अल्लाह जे अमान, अल्लाह जा सदाईं गॾु। सदाईं गॾु आपा, सदाईं गॾु। कहिड़ा कहिड़ा कॉलर्स हूंदा आहिनि असांजा पुराणा पुराणा अञा? सभु आहिनि, सभु आहिनि, सभु आहिनि, ईंदा आहिनि। उहो हुननि जो प्यारु आहे, सची ॻाल्हि आहे। मां लख लाइक चवंदो आहियां हुननि जा। सुबुह साण उहो ॾिसनि था, कॉल कनि था, शामिलु थियनि था, पंहिंजा ख़्याल वंडनि था, पुछनि था, ॻणती कनि था, ऑन कनि था। वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। एतिरो मॉर्निंग में छो जो मां हर रोज़ु जागियल हूंदी आहियां सुबुह में नंढड़े सां गॾु टाइम, छो जो मॉर्निंग में तक़रीबन 6:30 खां 7 हूंदा न उथण जो टाइम आहे। उथी पोइ मां या कोॾी टेलीविज़न ॾिसंदी आहियां न, पर मां कॾहिं एतिरी हिमत करे कोन चईंदी मां फ़ोन करियां वरी। अच्छा पोइ हर कंहिंजी पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियत आहे, पोइ मां उते इमेजिन कंदी आहियां त यार असां जॾहिं प्रोग्राम कंदा हूंदा आहियूं कहिड़ी कहिड़ी मसरूफ़ियत छॾे माण्हू असांखे कॉल कंदा आहिनि। इहा मुंहिंजी वाक़ई मोहबत आहे। शैला कावड़ केतिरी ईंदी आहे? ॾाढी कावड़ जी कीअं आहे? ॾाढी। छा कावड़ में छा कयो? कावड़ जी ॾाढी बुरी आहियां, पर कंट्रोल करण जी कोशिशि कंदी आहियां। मूं पंहिंजी लाइफ में हिन वक़्तु ॾाढो चेंज आहे। को मोबाइल शोबाइल भित में हणो, थाम हणो या सभु कुझु करे चुकासीं। अच्छा बिल्कुलु हा। ऐं पहिरियां एतिरो गुस्सो ईंदो हुयो, घणो ईंदो हुयो। पोइ छो जो असल में जॾहिं तव्हां बर्दाश्त घणो कंदा हो त पोइ कॾहिं कॾहिं ब्लास्ट बि वॾा वॾा थींदा आहिनि, क्रश बि वॾा थींदा आहिनि। पर एॾे हद ताईं कोशिशि इहा हूंदी आहे त मां जेतिरो बर्दाश्त करे सघां त करे वञा, न त पोइ वॉर्न कंदी आहियां त हाणे बसि करे वठोसि, मथां ईअं नुक़सान थी पवे। ख़ुशी कीअं सेलिब्रेट कयो? ख़ुशीअ जा त मां बहाना ॻोल्हींदी आहियां, छो जो मुंहिंजे नंढनि ॿारनि जूं जॾहिं सालगिराहूं थींदियूं आहिनि या घर में का नंढी तकलीफ़ थींदी आहे कुझु न कुझु, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मतिलबु खोड़ सारा माण्हू हुजनि, मज़ो हुजे। मुंहिंजा पंहिंजा जेके हालांकि काफ़ी सारा मीडिया पर्सन तव्हां मुंहिंजे घर ईंदा आहियो त तव्हां नोट कयो त तक़रीबन सभु मूंसां कॉन्टेक्ट में आहिनि, सभई माशाल्लाह सां। ऐं काफ़ी सारियूं असांजूं आर्टिस्ट जेके ऑन स्क्रीन कम बि कनि थियूं, सभिनी सां मतिलबु मां करे इहो सिर्फ़ु इन जे करे त आउं पाण ख़ुशि हुजां ऐं मुंहिंजी ख़ुशी में सभु शरीक थी बि थियनि। पोइ इन जे करे मां ख़ुशियुनि जा बहाना ॻोल्हींदी आहियां, ख़ुशि रहण जी कोशिशि कंदी आहियां। माशाल्लाह। कंजूस केतिरा? मां कंजूस त नहीं थोड़ो सीरियसली थोड़ो सभिनी खे ख़बर आहे।
थोरो सभिनी खे लिकाए ख़बर सभु एतिरी छूट आहियां जो मां दड़का खाईंदी आहियां नुक़सान केतिरो सारो कयो आहे और तूं एतिरो सारी प्रॉपर्टीज़ कोन ठाहियूं हीअं कोन कयो फला मां चवंदी आहियां न न मूंखे अलाए अॼु आहियां सुभाणे न आहियां जेका ज़िंदगी आहे जी वठो न मतिलबु पंहिंजे बचनि सां और तूं कपिड़ा इलाही थी ॿारनि खे वठी ॾिए तूं घुमाए घणो थी खाराए पीआरे घणो थी छो भला कुझु शॉपिंग जी केतिरी शौक़ीन आहे ॾाढी छा वठो कपिड़ा कपिड़ा ऐं जेके शूज़ वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि जो मूंखे घणो शौक़ु आहे ज्वेलरी खां बनस्पत साड़ लॻे अल्लाह न करे मां छो सड़ा अच्छा इन जे करे साड़ जे करे चवां त ॻरी वञा हाणे ॻराई त न थी मसलो मां तॾहिं त पुछां थो न न जेलसी कंहिंसां न थी न थींदी आहे मूंखे ख़ुशी कंहिं थींदी आहे सिंगर सां कंहिं अहिड़े पासे ॾांहुं या कंहिं न न मूंखे ख़ुशी थींदी आहे मां अॻिले कंहिंखे कामयाबु ॾिसंदी आहियां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे बल्कि मुंहिंजी हिकिड़ी नेचर आहे बाज़ोका त मूंखे हुननि शयुनि मां ॾाढो मां हर्ट बि थी आहियां त मां पाण माण्हू खे सपोर्ट कंदी आहियां त अॻियां निकिरो थोरो वधो अॻियां पोइ उहे माण्हू वरी तव्हांखे जॾहिं क्रॉस करे अॻियां वेंदा आहिनि त सम्झनि तव्हां छा कयो छा हुया पोइ इहे शयूं उहे थोरो तव्हांखे ख़बर आहे त नेचुरल आहिनि थोरो तकलीफ़ कंहिंसां घणी लॻे कंहिंसां घणी लॻे मतिलबु पहिरीं अगरि ख़ुशी मिले या को टेंशन मिले त पहिरीं कॉल कंहिंखे कंदा आहियो न कॉल कंहिंखे न कंदी न मतिलबु कंहिंसां वंडींदा आहियो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि या गम हुजे या ख़ुशी हुजे हिकिड़ी ॾाढी मुंहिंजी बुरी आदत आहे त घणी तकलीफ़ मिले त मूं सही कोन सघंदी आहियां जॾहिं हद खां वधीक उथी न फौरन रोई ॾींदी आहियां चवंदी आहियां मतिलबु उहो ज़हर कढी कंहिंसां शेयर न कयो शेयर कोन कंदी आहियां असल में शेयर करण जहिड़ो दौर बि न रहियो आहे सॼा तव्हां पंहिंजे अंदर जी ॻाल्हि पंहिंजे अंदर में ई रखो त वधीक बहितर आहे छो जो हिन वक़्तु माण्हू तव्हांजे कॾहिं कॾहिं मोहबतुनि जा ई नाजाइज़ फ़ाइदा था खणी वञनि कमज़ोरियूं त इलाही परे जी ॻाल्हि आहे त पोइ उन जे करे मां थोरो सिखी वई आहियां जीअं थोरो पहिरियां नादानियुनि में ई त मतिलबु खोड़ सारियूं हूंदियूं जहिड़ो नुक़सानु माण्हू करे थो वञे पंहिंजो पोइ इहो हूंदो पोइ सड़े मां त हर कंहिंखे सभु कुझु ॿुधाए छॾियां फौरन चई छॾींदी आहियां दिलि में त हुअं ई कोन रखंदी आहियां शुरू खां कई अहिड़ा मसला हूंदा की मुंहिंजे सेट ताईं तव्हांजे अॻ में हिकिड़ी अधी हूंदी जेका फ़ोन ते असां कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदासीं हुनजी डेथ थी वई उन सां तव्हांजी दिलि घणी हूंदी अदी सलमा मां बिल्कुलु हुन में को शक न आहे त अॼु त हुनजो ज़िक्र बि न कजो छो जो काफ़ी ॾींहंनि खां वठी हुनजी हिकिड़ी अजीब यादि आहे जेका ज़हन ते रहे थी ऐं उहा वाहिद हिकु त मां ज़रूरु चवंदसि न जॾहिं तव्हां कंहिंखे सहारो ॾियण वारा माण्हू हूंदा उहा मेन पहिरियां उहा पॉइंट हुई जॾहिं मां कराची में कंहिं परेशानी जी हालत में पुॻियसि ऐं नंढड़ी मूंसां गॾु मुंहिंजी लारे त मां जॾहिं हुन वटि आयसि त पोइ हुन मूंखे पंहिंजे घर में जीअं पंहिंजी न्याणी खे तूं अचानक मैं बसि तबियत सही न हुई मां निकिरी आयसि पोइ हुन चयो तूं हाणे तूं ॿुॾी रहंदी बसि मां तुंहिंजी परेशानी सम्झी सघां थी तुंहिंजी कंहिंसां लॻे ई कोन पोइ मां हिन जे करे वेही रहियसि मां हुन सां जेको वक़्तु कराची में गुज़ारियो उहो 17 इयर्स हिन शहर में मूंखे विहारण वारी रहण वारी सहारे ॾियण वारी उहा हुई त तव्हां सोचे सघो था हुनजी दिलि बि हुन सां मुंहिंजी एक्स्ट्रा हुई ऐं उहा मोहबत बि ॾाढी उहा ॾींदी हुई जीअं मां हिकिड़ी प्यारु कंदी आहे पोइ हुनजी वरी अचानक जॾहिं डेथ थी त ॾाढो नुक़सानु थी वियो ॾाढो नुक़सानु खोड़ अहिड़ा आहिनि जेके मां वरी डाइवर्ट थी थो वञा सबमिशन लाइ त ज़ाहिर आहे हिकिड़ो वक़्तु गुज़ारियल आहे खोड़ तबियतुनि जे खोड़ सबमिशन जी पाण हिकिड़ो सुठो वक़्तु गुज़ारियोसीं हिकिड़ो हिन प्रोग्राम जे हवाले सां बि चलो घुमणु फिरणु थिए थो हाँ बिल्कुलु घुमंदा मां घुमंदी घणो आहियां मतिलबु आउटडोर हूंदी आहियां ॿारनि सां गॾु आउटिंग कंदी आहियां हर पब्लिक प्लेस ते मां ईअं नॉर्मल सादी हालत में घुमंदी पई आहियां फैंस मिलंदा आहिनि अदी तव्हां असां त चओ तयारु थियल बाबा इहे आहे जेको बि सेल्फी कढायो सेल्फी कढाए वठंदी आहियां मिलंदी कंदी पब्लिक पॉइंट ते बि मतिलबु घुमंदी आहियां ऐं हाणे त रिसेंटली पाकिस्तान टूर लॻाईसि त लाइफ में फस्ट टाइम मां माना कराची पूरो सिंध छॾे करे थोरो अॻिते वेईसि त मुंहिंजो घुमां हालांकि मां दुबई में बि 2-3 दफ़ा पंहिंजो कंसर्ट्स वग़ैरह करे आई उते बि घुमण जो कोन थियो माना कम जे सिलसिले में बसि मां ई मसरूफ़ रहीसि रियाज़ कयो गायो न ॾाढो ॾाढो कीअं न मां न कंदी आहियां रियाज़ बिल्कुलु न बिल्कुलु बि न ऐं मां परहेज़ बि कोन कंदी आहियां रियाज़ बि कोन कंदी आहियां रियाज़ वरी रेप त लाड़काणे में थो न हा त मूं हुनखे घणी कोशिशि कई पाण वटि विहारण जी पर मूं मुश्किल आहे चई इहो ॾुखो माण्हू आहे सिंगिंग ते केतिरी महिनत कयो सिंगिंग ते महिनत आवाज़ ते हिन ते मुंहिंजी मां हक़ीक़त ॿुधायां त अलाह जा तमामु घणा हद खां वधीक लख अहसान जे स्टार्ट में तव्हां मुंहिंजे लाइ जंहिं वर्ड वरिता त मूंखे पहिरीं तव्हांजे बाबा सां ई यादि अची विया जिन सां एक्स्ट्रा ऑर्डिनरी की दिलि हुई भले कॾहिं मुलाक़ात न घणी थी घणो वेहण न थियो पर जॾहिं हिकु ॿ दफ़ो फ़ोन ते ॻाल्हि थी हुई ऐं लास्ट जॾहिं मां हुनजो ॿुधो त मां माना न फस्ट टाइम माना मां पंहिंजे पाण ते कंट्रोल कोन करे सघियसि भले भले दिस केतिरी बि हुजे पर मूंखे पहुचणो आहे बाज़ो असां कराची में बि हूंदा आहियूं न खोड़ सारा रिलेटिव हूंदा आहिनि खोड़ सारा अहिड़ा ॼाण सुञाण वारा चवंदा आहियूं ठीकु आहे हीअं न पोइ थोरी देरि खां पोइ थी अचूं था पर उते मतिलबु हुनखे हिकिड़ी फादर जी हैसियत अलाह साईं उहा ॾिनी हुन मोहबत बि ॾिनी उन फस्ट टाइम में चयो सईद तुनियो जे बाबा चयो इहे 2 शख़्स हुया सिर्फ़ु पूरे सिंध में जिन फस्ट मुंहिंजे सॉन्ग ते चयो हीअ त भई असांजी सिंधी नाईद अख़्तर आई आहे त मुंहिंजे लाइ उहे वर्ड ॾाढा मतिलबु स्पेशल हुया
पोइ मां जॾहिं जेको आहे सो मुलाक़ात कई उन्हनि सां अहिड़ियूं दुआऊं अहिड़ा सिलसिला रहिया त मां कॾहिं माना इहो कोन सोचियो त मूंखे रियाज़ करिणो आवाज़ु मुंहिंजो शुरू खां गॉड गिफ्टेड आहे छो जो अबू जो आवाज़ु भलो आहे ॾाढो ऐं अबू माशाल्लाह एतिरो बहितरीनु ॻाईंदो जॾहिं मूंखे ॿुधंदी आहियां त लॻंदो आहे मेहदी हसन साम्हूं ॻाइनि था पिया बिल्कुलु माशाल्लाह त उन्हनि जी जेका असां जेनेटिक जेको आहे मूं में मूंखे कॾहिं रियाज़ जी ज़रूरत कोन पई मूं कॾहिं सुरनि में छा आहे करिणो कुझु शयूं अहिड़ियूं गॉड गिफ्टेड आहिनि मूंखे पाण खे सम्झ में ईंदी म्यूज़िक छा थो वॼे हीअ सही न पियो वॼाए हिन कॉर्ड सही न कयो इहा मूंखे ख़बर पवंदी आहे राग वाग जी का ख़बर न पवे भले त इहे शयूं मतिलबु आहिनि त पोइ उनजे करे मां रियाज़ ज़रूरी आहे मां ईअं कोन चवंदसि मां नथी कयां त कोई ॿियो न करे शैला ॿिनि हवालनि सां ॾाढी मशहूरु आहे न हिकु होस्टिंग ॾाढी ज़बरदस्त कई ॾाढी सुठी कई ॿियो सिंगिंग आहे हा पलड़ो सिंगिंग जो भारी रहियो असल में हाणे थी वियो आहे छो जो पहिरियां होस्टिंग खे तरजीह माण्हू तंहिंजे करे ॾींदा मुस्तक़िल हिकु प्रोजेक्ट ऐं ऑन ईयर मां वेठी हूंदी रहियसि हाणे बिफोर तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 5 to 6 years त थी चुका आहिनि त हिन में कंटिन्यूसली मुंहिंजो माना सिंगिंग ते घणो फोकस रहियो आहे त इन जे करे माण्हू शायदि सिंगिंग जे पलड़े खे हाणे घणो ई वधीक हाणे तव्हां सिंगिंग खे मां सिंगिंग कंटिन्यू आहे मुंहिंजी हींअर ऐं मुंहिंजी ऐं मुंहिंजे हस्बैंड जी हिन वक़्तु इलाही वॾी ख़्वाहिश आहे त असां हाणे उहो कमु करणु चाहियूं था जो अगरि कॾहिं हलिया बि हाणे ज़िंदगी त हू को भरोसो न आहे ॾिसो जॾहिं हीअ शहज़ाद जो ॿुधो त माना मां लिटरली सॼी राति सुम्ही न सघियसि रोई ऐं मां उहो सोचियमि पई त ज़िंदगी त को भरोसो न आहे त तव्हां कुझु चंद अहिड़ो थोरो घणो कमु करे वञो त तव्हांखे कुझु लफ़्ज़नि में केरु मेलोडी में यादि छा सोचियो आहे कहिड़ो कमु करे था वञो न इट मींस हलायाती ॾे पर न मां जनरली ॻाल्हि थी कयां उहो ॾिसो हयाती ते भरोसो साथ आहे पल जो बि ख़बर न आहे अॻियां त हिन केतिरी उमिरि आहे ख़बर न आहे त उहो शयूं हिकिड़ो सुठो ऐं सिलेक्टेड सुफ़ियाणो कमु जेको मुंहिंजो हूअं बि सिलेक्टेड थोरो ई कमु रहियो आहे पर सुठो रहियो आहे इन जे करे मां चवंदी आहियां घणो न कयो एल्बम्स न आया शैला खे मार्केट में कमु नथो मिले या एतिरा नथी करे भई मां जजो कमु छो कयां हर जॻह ते बसि तव्हांखे मतिलबु तव्हां ॿुधो ऐं पोइ चओ त इहो मूंखे यार वणियो न तव्हां पाण सेटिस्फाई न हुजो त मज़ो न ईंदो उन शइ जे करे सिलेक्शन कुझु अहिड़ी कई आहे ऐं उन में शाह साईं आहे उन में असांजा खोड़ सारा अहिड़ा वॾा वॾा शाइर आहिनि जिन खे अञा के न आहे ॻायो त उहा मुंहिंजी सिलेक्शन हिन वक़्तु अथव इंशाल्लाह टीम घणनि माण्हुनि ते मुश्तमिल आहे शैला जी टीम मुंहिंजी जेका आहे उहा पर्सनली तौर ते त मां या मूंखां सोशल मीडिया ते ॾाढा एक्टिव आहियो जेके सोशल मीडिया जी ॻाल्हि कयूं त पहिरियां त टिकटॉक खे ॾाढा असां चवंदासीं त टिकटॉक त शैला खे ॾिठो सी वॾे ख़बर टिकटॉक त मां कॾहिं न ठाहियां लेकिन 3-4 साल खां टिकटॉक हले थो मां लास्ट ईयर खां ठाहियां पई मूंखे मतिलबु ज़हन में बि कोन हो पर कंहिंजा के लफ़्ज़ किथे ॿुधी करे कननि में माना चुभिया थोरा त हाणे ही बि टिकटॉक ठाहींदी ऐं माण्हू ॾिसंदा त मां चयो यार मां त आर्टिस्ट आहियां मुंहिंजो टिकटॉक सां कोई परे परे ताईं को कनेक्शन न आहे पर हल भला ठाहे था छॾियो साल ॿ टे त हिकु ब्रेक मिलियो त हुन में जॾहिं मां नॉर्मली वीडियोस रखियूं पोइ उते कमेंट्स अचणु शुरू थी विया अदी तव्हां बि टिकटॉक ते आहियो त मां उतां खां जॾहिं वीडियोस माना अपडेट करणु शुरू कयूं त मूंखे रिस्पॉन्स मिलियो सुठो मिलियो त पोइ मुंहिंजो हिकिड़ो जेको कंटेंट आहे पंहिंजो ई आहे मां कॾहिं मिरर ते कॾहिं नॉर्मली छो जो कुझु अहिड़ियूं आहिनि हर को माना पंहिंजे पाण खे मशहूरु करण लाइ सस्ती शोहरत अॼुकल्ह सभु कंहिंखे वणे थी मां उन्हनि शयुनि में शुरू कई न आहे त मां चवंदी आहियां भले तव्हांखे तव्हां फुल सूट में वेठा हो अगरि तव्हांखे रिस्पेक्ट सां ॾिसंदा त इन में बि तव्हां पसंदि ईंदा अगरि तव्हां भले पंहिंजे पाण खे केॾो बि अजीब तरह जी हरकतूं करे मशहूरु करणु चाहियो त पोइ तॾहिं बि तव्हांखे माण्हू ॾिसंदा डिपेंड तव्हां ते थो करे तव्हां ॾेखारणु छा था चाहियो पोइ उनजे करे मां थोरो अची वियसि हिन ते हाणे अलहमदिल्ला 2 मिलियन थी विया आहिनि ऐं हिकिड़े साल में इहा बि हिननि जी मोहबत आहे एतिरी असांजे व्यूअर्स जी पर मां कॾहिं कॾहिं रखंदी आहियां कॾहिं कॾहिं न बि रखंदी आहियां पर इट मीन्स माना सोशल मीडिया ते असांजो फेसबुक यूट्यूब सभु शयूं काउंट कनि थियूं इंस्टाग्राम मां सभिनी ते एक्टिव इन करे हूंदी आहियां जो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे तव्हां पंहिंजी एक्टिविटीज़ किथे बि न ज़ाहिर कयो अगरि पंहिंजे एप्लीकेशन सां रखंदा माण्हुनि खे कुझु त ख़बर पवंदी कुझु कयो था पिया इन जे करे माशाल्लाह मुंहिंजे ख़्याल में हाणे कचहरी बि हले थी सभु शयूं त हाणे थोरो मां अॼु असां मूंखे हींअर त पोइ मां कपिड़ा चेंज करे अचां बलोच न पाए अचां त पोइ हाणे बलोच ॿाहिरनि जो जे कल्चरल डे आहे उहो आहे प्लस में तव्हांखे अगरि दिलि चवे जेको बि ॿुधाइणु चाहियो दिलि सां असां त जॾहिं बि वेठा आहियूं तॾहिं कुझु न कुझु असां दिलि सां ई गुनगुनायो आहे तव्हांजे जेके वर्ड्स हूंदा हमेशह तव्हांजा गीत वरी करे करे यादि कंदीसि त वरी मुमताज़ भाउ ऐं असांखे ॿिए शइ जॾहिं मॉर्निंग शो कंदा हुआसीं त मां तव्हांजा गीत यादि करे सॼा चवंदो फलाणो कान अॼु इहे था ॻायूंसि त ईअं असां कंदा हुआसीं असांखे त हर पल यादि रहिया असांखे बि तव्हां ॾाढा दिलि सां यादि रहिया असां हमेशह चवंदा आहियूं त असां कोशिशि कईसीं शइ लाइ मूं त सिंधी मीडिया ते हिकु फीमेल ऐं मेल गॾिजी अहिड़ो सुठो प्रोग्राम कनि जंहिंखे माण्हू ओन कनि हुनजो जेस्चर अहिड़ो हुजे हुनजे ॻाल्हाइण जो हिन में पोइ असां कोशिशि कईसीं जेतिरो बि असां निभाए सघियासीं सुठे तरीक़े सां इज़त सां मान सां भरम सां ऐं फज़ीलत जे दायरे में कॾहिं बि असां को अहिड़ो ऑड जेस्चर को जुमिलो का टॉन्ट
कॾहिं बि न कईसीं कॾहिं। ऐं शैला साम्हूं वेठी आहे, मूंखे नथो यादि बीहे त शैला जो अहिड़ो जुमिलो हुजे जेको मां फील कयो हुजे, मां हर्ट थियो हुजां। ऐं न ई मां कॾहिं अहिड़ी का शइ कई हूंदीसीं। ऐं जॾहिं बि केरु महिमान ईंदो आहे त असां वटि माण्हुनि में आदत हूंदी आहे जेके पाण में गॾु रहंदा आहिनि कि टे माण्हुनि खे ॾिसी वरी पाण में चर्चा कनि। इहा ॻाल्हि मूंखे बिल्कुलु पसंदि आहे। बिल्कुलु। ऐं ॾिसो इहा ओॾी महिल त तव्हां पंहिंजो पाण खे वधीक रिस्पेक्ट वधीक न उन इन टाइम ते इहो थींदो त तव्हां उन टाइम ते रिस्पेक्ट तव्हांजी काउंट थींदी आहे। तव्हां हाणे ॿिए साम्हूं वारे खे ॾियो छा था, छो जो हू तव्हां वटि महिमान थी आयो आहे। ऐं महिमान त चवंदा आहिनि त हुनजो मिसाल भॻवानु बराबरि ॾींदा आहिनि, पर असां चवंदा आहियूं फ़रिश्ते नुमा तव्हां वटि थींदो आहे। त उनजे साम्हूं वेही करे तव्हां पाण में चर्चा कयो, बल्कि तव्हां हुनखे अञा वधीक रिस्पेक्ट ॾियो, इहो थो काउंट थिए। हुनखे बि पाण खे बिल्कुलु। ऐं असां हमेशह प्रोग्राम कया आहिनि, सुठा कया हूंदा, कोशिशि कई महिमान सां वधीक गपशप। अच्छा, असांजे लाइ हिकिड़ी वारी ॻाल्हियुनि में कचहरी में ॻाल्हि ज़रूरु निकिती, असां वटि जेके बि माण्हू ईंदा चवंदा आहिनि कॾहिं लाइफ में असांजो अहिड़ो शो न थियो आहे। इहो असांखे कॉम्प्लीमेंट हमेशह हूंदा। इन जे करे हू चवंदा हुया त असां हुनखे एॾो फ्री हैंड ॾींदासीं त ॼण तव्हां पंहिंजे ड्राइंग रूम में वेठा आहियो, तव्हांखे कचहरी करणी आहे ऐं तव्हांखे फ्री हैंड आहे। त पोइ हुन में हालांकि ईअं न आहे, त हुनजो हिकिड़ो क्राइटेरिया हूंदो त भई असां ओवर ॻाल्हि नथा कयूं। जेका तव्हांजी पर्सनल शइ आहे, उन जेका तव्हांखे लॻे थो त मूंखे न चवणु खपे, न चवंदासीं करे सुठा रहंदा। कॾहिं कॾहिं असां सां ईअं बि थींदो हो जॾहिं असां प्रोग्राम कंदा हुआसीं त या अदी आबदा हूंदी हुई या अस्मा जान हूंदी हुई, लाजो भाई। पोइ कॾहिं कॾहिं महिमान अचानक जेके महिमान अचणा हूंदा उहे ॾेई छॾींदा जवाब सां असांखे हीउ मसइलो थियो, मजबूर थी, असां अॼु नथा अची सघूं। जेको लाइनअप थियल महिमान कोन्हनि के। अस्मा जान अॻे ई मोकल ते हूंदी कद ॾींहुं। लाजो भाई तबियत सही नथो अचे, टेलीफोन लाइन बि ख़राबु अथव। पोइ असां ॿ जेके असां प्रोग्राम कंदा हुआसीं, जहिड़ो असां बोर्ड हारींदा हुआसीं, पर उनजो जेको फीडबैक असांखे ॿिए ॾींहं ते या मोबाइल ते मिलंदो हुयो, अमेज़िंग। पोइ मुमताज़ चवंदो यार महिमान नथा अचनि त वधीक मज़ो था कयो, तव्हां छॾियूं था महिमाननि खे, तव्हां पाण में प्रोग्राम कयो। त हुनजो आवाज़ तव्हांजो हूंदो माशाल्लाह वारी ज़ोरी तव्हांखे। कॾहिं कोशिशि कंदासीं तॾहिं गुनगुनाईंदासीं। ऐं मूंखां ॿ टे ॾींहं पहिरियां कंहिं सवाल बि कयो त तव्हां होस्ट आहियो त तव्हां सिंगर कीअं थी विया। त मुंहिंजी जॾहिं मां होस्टिंग स्टार्ट कई त जॾहिं असांजा खोड़ सारा जा आर्टिस्ट आहे, हुनजा मुख़्तलिफ़ सॉन्ग्स रिलीज़ थिया त मूंखे जेके पसंदि ईंदा हुआ गुनगुनाए छॾींदी हुअसि। उतां ई खां मां सभिनी खे क्लिक थी लॻो तव्हां त सिंगिंग कयो, तव्हां सिंगिंग जे लाइ तव्हांजो आवाज़ु। मुंहिंजो भई मां सिंगर न आहियां, सिधी ॻाल्हि आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं वई दकिड़ो अंग्रोचो सिंगर थी वई। पर पोइ चवंदा तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे। ऐं पोइ मां चयो ठीकु आहे, ट्राए कयूं। ट्राए करण खां पोइ माशाल्लाह जॾहिं फर्स्ट सोलो सॉन्ग आयो, सेकंड आयो, थर्ड आयो, सभिनी फीडबैक मूंखे बैक टू बैक मिलियो, हिट सुपर हिट माशाल्लाह। चलो न ज़बरदस्त माशाल्लाह, बहितरीन आवाज़ है। कॉलर अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम अदा सजाद, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु असां सां? हाला खां पिया ॻाल्हायूं। तव्हांजो ईअं प्रोग्राम आहे गुड मॉर्निंग, उन केटियन ते ॾिसंदासीं, तव्हांखे यादि कंदासीं। हींअर अदी शैला ॾिठो अथऊं, उनखे यादि कयो अथऊं, उन सां ॻाल्हाए रहियो। वॾी महिरबानी अदी, हाला वारनि जी बि, अदी शाज़िया जी बि, तव्हांजी बि, सभिनी जी बि ॻाल्हायो। शाज़िया खे सलाम ॾिजांइ, नेगर सुञाणम त हाला जी आहे। हा न बिल्कुलु, वॾी महिरबानी, ॻाल्हायो अदी। अस्सलाम वालेकुम अदी। हा वालेकुम सलाम। अदी शैला ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? अल्लाह जो एहसान आहे। अदी तव्हां कीअं, ठीक तबियत सही आहे, सभु ख़ैरियत आहे? हा अल्लाह साईं शुक्र आहे, तव्हांखे यादि कंदा आहियूं। घणो प्रोग्राम केतियन ते अचो न। असां हिते ईंदासीं। न न उते अची पहिरीं जेको तव्हांजो प्रोग्राम हलंदो जी 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 शौक़ सां ॾिसंदासीं। हाणे यादि कंदा आहियूं। न न बिल्कुलु। हींअर 10 बजे न्यूज़ ते हली त मूं चयो छोकिरी मुंहिंजी भाणे जी वेठी सदफ़, हुनखे चयमि मता टाइम ते वञ, अदा सजाद वेठो आहे। तव्हांखे ॾिठो ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू सो मच, तमामु घणा लख थोरा। इहा तव्हांजी मोहबत आहे। अल्लाह हमेशह तव्हांखे सलामत रखे, हमेशह हिननि मोहबतुनि खे क़ाइमु रखिजोसि। नंढड़ो जाओ? जी जी बिल्कुलु बिल्कुलु। घणा ॿार आहिनि? माशाल्लाह सां हाणे खोड़नि गंज ॿारनि। वॾी महिरबानी अदी, तव्हां यादि कयो। सभु चैनल असांजा पंहिंजा आहिनि, सभई चैनल जेतिरा एग्ज़िस्ट कनि था हक़ीक़तनि, सभु प्रोग्राम असांजा पंहिंजा आहिनि। ऐं ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो आहे, जिते बि गुज़रियो आहे ॾाढी इज़त सां, मान सां सुठो गुज़रियो आहे। का ख़बर न हूंदी आहे कॾहिं केरु किथे, कॾहिं केरु किथे। हाँ बिल्कुल। लाजो भाई आपने हमें गाना नहीं सुनाया। न लाजो भाई गानो ॿुधायो। अच्छा तो मुझसे पहले आपने क्यों गाया? गानो जेको ॿुधो हिननि जेको गानो गायो न, लैला ओ लैला, ये थोड़ा उन खां पोइ उसको आप वैसे गाना गाना, शैला ओ शैला। नहीं मेरे कहने पे ना वही सेम 2 लाइन थोड़ा रिपीट कर, थोड़ा माहौल बने, में पता तो चले भी लाजो भाई गा थोड़ा थी वनी। लाजो भाई किशोर जा केॾा ज़बरदस्त गाना ॿुधाईंदा, कमाल जा ऐं आवाज़ हिनजो कॾहिं मेमोरीज़ में ईंदा अथव। मां त वरी ॿीहर ॿुधी वरी शेयर बि कंदी आहियां, मज़ो ईंदो आहे, लॻंदो आहे हाणे वरी मॉर्निंग शो में टाइम। न बिल्कुलु लाजो भाई पेपर निकिरी विया। ऐं पन्ना जॾहिं मां खणी भॼी वेंदोमांसि त पोइ परेशान हूंदो पियो, उहो म्यूज़िक वॼाईंदो। अच्छा
क्या बात है। शेला ओ शेला, ठीक है। सॉरी। बालाजी म्यूजिक केड़ा सुठो लगे तो। लैला हो लैला ब्यातर बरा शेला हो शेला लैला हो लैला ब्यातर बरा लैला मिजाजिए लैला मिजाजिए लैला लैला हो लैला ब्यातर बरा लैला मिजाजिए लैला। तोशुते दीर को ज़रा मना कुर को ज़रा मना कुर को मिजाजिए लैला मिजाजिए लैला दीर को ज़रा मना कुर को ज़रा मना कुर को लैला हो लैला लैला हो शंकु लैला लैला हो और लैला लैला हो वश लैला लैला हो लैला गदर बरा लैला मिजाजिए लैला। खत्म कर क्या बात इतने एंड कर जीते छोकरी वाली। नहीं, आपने कहा था 2 लफ्ज मैंने 6-7 सुना अभी दिए। अभी 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 हमारे पास वक्त तो है छोटे से ब्रेक का। ब्रेक का। उस ब्रेक में होगी थोड़ी सी जैमिंग। ठीक फिर हम गाएंगे गाना। लैला एक शैला एक हाँ तो शेला और शेला अगर करेंगे। अगर अगर अब होगी शेला और शेला। ये जैमिंग भी हो जाएगी, कुछ सुन भी लेंगे। तो माइक है कहाँ वैसे आपके पास? जी बिल्कुल माइक है मेरे पास। नहीं तो ये आपने शेला के छुपा लिए मैंने के, रखा छुपा के क्यों रखा हुआ है? वो मुझे शेला दे, के लिए। मुझे दे। अञा ताईं लाजो भाई माइक लेके आ रखो है। ये शुरू खां वठी माइक न ये ॾींदो न आहे। दींदो भाई असां माइक ते जहिड़ो हूंदो न लाजो भाई दिल सां कहिड़ो गानो गाईंदा आहियो तव्हां? शेला मां- अकेला हूंदा कहिड़ो गानो गाईंदा आहियो? जेको तव्हां अॼु मां चाहियां थो मां हा तव्हां पंहिंजी पसंदि पंहिंजी सिर्फ़ु तव्हां कार्ड्स तव्हां मूंखे ॾींदी हिकु दफ़ो फरमाइश कई हुई त तव्हांजे कंहिं फ्रेंड जो शायदि को हादसो हुयो उतां तव्हां मूंखे चयो त शेला तव्हां मूंखे ॿुधायो त इहो मूं वरी कॾहिं ॿुधो बि न हुयो त चई तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थींदो कोई कंहिं लाइ मरी न वेंदो। तव्हां यकीन मंदो की हू अहिड़ा वर्ड्स तव्हां मूंखां चवराया तमामु मूंखां चवराया ऐं बसि इतफ़ाक़ अहिड़ो थी वियो उहे वर्ड्स मुंहिंजे लाइ अहिड़ा हू थी विया आहिनि स्पेशल मूंसां मुंसलिक थी विया आहिनि अलाए मां यकीन थो किथे किथे मां हूंदी त चवंदा जेको तव्हां तव्हांजो गानो गाईंदा हो न त तुंहिंजे विछड़ी वञण जो मुंहिंजो कलाम न आहे पर चवंदा न तव्हां इहो ॿुधायो। मूंखे बि हो तव्हांखे ख़बर आहे त हिन गाने सां मुंहिंजी केतिरी वरी हाणे रिसेंटली मुंहिंजे बाबा जी डेथ थी न। बिल्कुलु हाणे त सच ॿुधायां त जॾहिं बाबा जो वञणु ऐं उहा ख़बर मूंखे जंहिंमहिल पई वरी विछड़ो त उहे लफ़्ज़ मुंहिंजे मथां बि ईअं तारी हुया बिल्कुलु बिल्कुलु त मां बर्दाश्त न पियो करे सघां। अटैचमेंट आहे सभु शयूं ज़ारी ॻाल्हि आहे ज़ारी ॻाल्हि आहे चवां छा ओहो जेको तव्हांखे बहितर लॻे। हो तुझे विछड़ी वञण जो दुख थींदो हो तुझे विछड़ी वञण जो दुख थींदो कोई कंहिं लाइ मरी नाहे वेंदो है ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो दुख थींदो उहे ॾींहं यादि ईंदा जेके गॾु हुयासीं हथनि में ॾेई हथड़ा गॾिजी घुमियासीं अकेलो छो हर कोई पुछंदो हो तुंहिंजे विछड़ी वञण जो दुख थींदो ॾाढो दुख थींदो यार दुख थींदो। ये तव्हां चवराया ऐं हमेशह लाइ यादि रहिजी आहे। न बिल्कुलु असां अक्सर चवंदा आहियूं त कॾहिं कॾहिं
ही मंच एॾो ॾुखियो हूंदो आहे संभालणु असांजे लाइ। बिल्कुलु असांजूं पंहिंजूं के फीलिंग्स आहिनि, इंसानु आहे, किथे किथे दिलि चवंदी आहे दिलि फाड़े रहूं, बिल्कुलु दिलि फाड़े खिलूं, बर्दाश्त कयूं, के जुमिला के लफ़्ज़ के पल अखियुनि ते तरी ईंदा आहिनि, सही ॻाल्हि आहे। उनखे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे असांजे लाइ ज़ब्त करणु उन फीलिंग्स खे, छाकाणि त जॾहिं इहे ग़लाम हलंदा आहिनि असां बि इंसान आहियूं न, पोइ असांजूं सोचूं बि वेंदियूं आहिनि, असां कंहिंखे यादि कंदा हूंदासीं, असांजी दिलि चवंदी हूंदी सुॾका ॾियूं, दिलि फाड़े रहूं, ज़ब्त कंदा आहियूं। छो जो हिन स्क्रीन जे साम्हूं जंहिंमहिल असां पंहिंजे हिकिड़े रूम में वेठल हूंदा आहियूं उते अखियूं असांजो सिर्फ़ु न कैमरा सां जुड़ियल आहिनि, पर हीअ अखियूं अलाए किथे 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 केरु केरु थो ॾिसे पियो असांखे न आहे अंदाज़ो। दुनिया जे हर हुन कुंड कुंड में असांजो आवाज़ अहसासु पहुचंदो पियो आहे, त उन ते कंट्रोल करिणो आहे। ऐं असांजी कचहरी जारी आहे शैला सां, ऐं शैला खां कलाम बि ॿुधोसीं, पर शैला सां जेका कचहरी आहे असांजा घर भाती खोड़ सारा अहिड़ा हूंदा जेके ॼाण चाहींदा हूंदा शैला जे बारे में, त या पचाईंदी कुझु ईंदो बि अथसि या रुगो गाना ॻाईंदी आहे, रुगो होस्टिंग कंदी आहे? शैला छा सुठो पचाईंदा आहियो दिमाग़ खां अलावा? ॾिसो तव्हां 4 साल बर्दाश्त कयो ऐं इहो बि तव्हांखे सलाम आहे, एतिरो मां जॾहिं दिमाग़ पचाए सघां त मां अञा भली पचाए सघां थी। वाह वाह, बिल्कुलु, कोई शक न आहे, कोई शक न आहे। सो सभु कुझु पचाइणु ईंदो आहे अलहमदा। नंढे हूंदे खां वठी मूंखे कुकिंग जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो, पोइ शौक़ु कहिड़ो गिची पइजी वियो जो मूं चयो यार मां छा ई कहिड़ो शौक़ु माना पाणे पालियो, त माना पाण हर हालत में मानी तोखे ठाहिणी आहे, कॾहिं न बि दिलि चए तॾहिं बि ठाहिणी आहे। पोइ हक़ीक़त इहा आहे त ॾाढी सुठी मानी ठाहींदी आहियां, सभु चवंदा आहिनि जॾहिं ॿियो केरु खाईंदो आहे त, ऐं उन जा गवाह पाण बि अथव, पाण ठाहे खणी ईंदसि त भई तव्हां खायो, मुंहिंजी दिलि चए मां स्पेशल फलाण कुझु शइ ठाही आहे। अच्छा उहे शयूं ॾाढियूं मिस कंदी आहियां, कॾहिं कॾहिं अस्मा ऐं अदी आबदा ॿई इलाही मुख़्तलिफ़ रेसिपीज़ ट्राए कंदियूं, अॼु ॾिसंदीसि अने राति जो पंहिंजे घर ट्राए कंदीसि त इहा ठाहियां। मां बि मां केतिरो सिखियसि अदी आबदा खां, अदी अस्मा खां, हाणे उहो मिस थी कयां मां ॾाढी, त वापसि अहिड़ियूं डिशिस सिखियूं जो हाणे असांजे घर में का दावत थींदी आहे, सची ॿुधायां त खोड़ अहिड़ियूं डिशिस आहिनि जेके मां पचाईंदो आहियां ऐं मां दिलि सां पचाईंदो आहियां, इन करे त सभु चवंदा आहिनि त न न उहो वाइट कढ़ाई जेको आहे न सजाद पचाईंदो हिकु मां रखंदुसि पोइ कंदुसि, इहा को साल थिया की जॾहिं दिमाग़ ख़राबु हूंदा न त पोइ भाॼाई की तव्हां कोन ॿुधायो भले चलो ठीकु आहे जेॾी मुंहिंजो कपिड़नि जो वारो न हुजे। मां अॼु ॾींहं ताईं शैला मूंखे तक़रीबन अलाए केतिरा साल थिया आहिनि, असां वटि जॾहिं बि दादू में कुर्बानी थींदी आहे न, कुर्बानी वारे ॾींहं ते ईद ते ख़ासि तौर ते असां ईद ते ई कंदा आहियूं कुर्बानी, पोइ ईद ते मां मुक़ाम थी करे पोइ सभिनी घर भातियुनि जी उहा मानी आउं पचाईंदो आहियां। मानी सिर्फ़ु पचाइण मां मुराद जेके बि मटन सां या हिन सां रिलेटेड शयूं हूंदियूं आहिनि न उहे मां पचाईंदो आहियां। बसि पोइ उहो कॉलर अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, समूरी सिंध के सजाद सुहाग के, अदी शैला गुल के, मुमताज कंदुर के, नूर मोहम्मद लगारी जो मित्र खास। ओ बिरा केड़े हाल ने नूर मोहम्मद, खुश है? तबीयत ठीक है? वालेकुम सलाम, तबीयत ठीक है। जड़ा कर श्याम सान्या कर सुपेरन जी, जड़ा कर श्याम सान्या सुपेरन जी, तड़ा कर तिर जेतरो रे लगा विश्राम अंदर रूह रेआम सजणो ताकू करे। वाह से वाह, माने के चुप थी में शेर इंदो सुठो सजा बिरा बिल्कुल ठीक। कने एड़ी हुयास जो पुनः धोतम कपड़ा, हाणे एड़ी थियास जो होत न नीम पाण सी। सो तुसा खुश है? तबीयत ठीक है? शैला गुडे किए पे लगदा सांगो? तमाम खूबसूरत दी शैला मन गलाइन चाहती, थोड़ी जोड़ी तमाम सुठी पे लगदी है। वली प्रोग्राम चाहो गुड मॉर्निंग पाकिस्तान ते है ही किसान सुबह दी मॉर्निंग केड़े भी चैनल पे होए। या मेहरबानी मोहब्बत तो सारी बिल्कुल अभी केड़ा हाल है? खैर है अल्लाह जो एहसान है। नूरबा तहां की है? तबे सही सब करे। मैं तहां जी कॉल आई इस्लाम कयो, मैं चुप थी, खबर है तहां को बेहतरीन शेर पढ़ंदा, उने का पोई असा ने गाल स्टार्ट थींदी। हां बस ये तो अंदाज है। न तहां जो अंदाज असा के शुरू का पसंद आए, खूबसूरत है डाडो, नो डाउट। तमाम खूबसूरत प्रोग्राम जो रहे को सुनो सिंधी गीत या को बुधायो। हां बिल्कुल बिल्कुल गीत बुधा वडी मेहरबानी बिरा, वडी मेहरबानी। अज दी ते ता सुठो कलाम न बुधायो। मां इनी कोशिश में जिंदगी गुजरी वई। अक्सर मानु ता के चंदन को सुठो कलाम बुधायो। मके लगंदो अज दी ता को सुठो कलाम न बुधायो। इने ते ता नजफ ता के लास्ट इंटरव्यू ते गई तो बा म गए महफिल में हालत खराब एंड में चयो बा ने माशाल्लाह गंज गायब, पर हां एको को सुठो कलाम बुधायो तो प्रोग्राम कर जी माइंड में तेले चापे कयो। तो यो सा वट चवण जो अंदाज शैला जी की इक्वालिटी बुधाया। शैला थकल हुजे, शैला बीमार हुजे, को प्रॉब्लम हुजे, निंड न कई हुजेसि, ऐं प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में अहिड़ी मतिलबु असांखे सुबुह जो 9 बजे
पूरा पूरा 12 नज़र ईंदा हुआ शैला जे मुंहं ते जीअं कैमरा ऑन थींदी न मां चवंदो हिनखे थियो छा ही एनर्जी एॾी अचे आयसि किथां माना हिकदमि माना फर्स्ट क्लास तव्हांजो कॾो स्लो हूंदो आहे मां यकीन वेही रहंदी आहियां अॼु बि मां आयसि पे मूंखे हीअं बि निंड आई मुंहिंजो झूठा चवंदा ऐं मां चयो वरदान मूंखे सुम्हणु कोन ॾींदो आहे सुबुह जे टाइम ते मुंहिंजो माना निंड वारो ई माहौल हूंदो आहे ऐं यादि आहे मां हिकु दफ़ो डायलॉग बि कॾहिं ॻाल्हायो मॉर्निंग शो में मूं चयो असां निंड में एॾो भलो प्रोग्राम था कयूं जॾहिं जाॻियासीं छा कंदासीं त हक़ीक़त में त मां इहे ॻाल्हियूं सभु ॾाढियूं मतिलबु मिस कंदी आहियां त जीअं उथियसि त मां चलो ठीकु आहे ऐं राति मां सुबुह मां 6 बजे त घणे में घणो प्रोग्राम ढकेरसे ताईं मॉर्निंग शो कयो आहे हा मॉर्निंग शो ज़ाहिर ॻाल्हि आहे लॉन्ग टाइम हलियो आहे पहिरियां मां अकेले में कयो जॾहिं नबील भाई सां मां कंदी हुयसि उन खां पोइ मुमताज़ भाउ सां बि वॾो एक्सपीरियंस रहियो अकेले मेराज खां पोइ उन खां पोइ जॾहिं वरी ॿीहर असां गॾु जॉइन कयो त वरी पाण हुयासीं त पोइ वरी मूंखे बि सपोर्ट मिली वई हिकिड़ी त माना असां 1 खां 2 आहियूं ऐं ज़ाती तौर ते अकेले जो जेको बि एक्सपीरियंस हो पंहिंजे हिसाब सां जेको तव्हां सां गॾु रहियो आहे उहो ॾाढो सुठो रहियो मुंहिंजो बि सेम हियर मूंखां केरु पुछंदो आहे अकेले प्रोग्राम माण्हू करे थो वञे पर जेको ही न बिल्कुलु असांजी वरी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग डिफरेंट रहंदी त असां हिक ॿिए खे ॾिसी करे सम्झी वेंदा हुआसीं अॻियो केरु महिमान हूंदो त उहो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में अखियुनि अखियुनि में एतिरियूं ॻाल्हियूं सम्झी वेंदा हुआसीं चवंदा हुआसीं महिमान सां कीअं डील करिणो आहे हिन प्रोग्राम खे कीअं खणी हलिणो आहे हिते छा ॻाल्हाइणो आहे हिते किथे असांखां को मिसहैप थियो आहे छा आहे असांखे लॻंदो कि महिमान सां ईअं कजे करे रखो असांखे शुरू खां सुञाणो ऐं घर ई कोन वीचार सां मिली जुली आहे जॾहिं त हुन बारे में असांखे का ख़बर कोन हूंदी हुई बिल्कुलु ईअं हूंदो हुयो शैला ही त सभु मीडिया जी दुनिया आहे सभु शइ दुनिया आहे ख़्वाहिश कहिड़ी आहे शैला जी ख़्वाहिशूं ॾिसो ॿुधो त बादशाहनि जी बि रहिजी थियूं वञनि त ख़्वाहिशुनि जी तरफ़ मूं कॾहिं हर भरो माण्हू ॾिसो सजाद ॾाढो बार बार हिकिड़ो मिसाल अचे थो चवंदा न तव्हां सॼे कंहिंजे लाइ खीर जा बोतल बि थी वञो तॾहिं बि तव्हां माए बि ज़रूरु कढंदा रहंदा इहो दुनिया जो उसूल आहे छो जो सुखे खे ॾींदी न आहे और ॾुखे खे ॾींदी न आहे सुखे खे सहंदी न आहे इहो दुनिया जा जेके लफ़्ज़ आहिनि इन में हक़ीक़त केतिरी लिखियलु आहे त उन सां इहो आहे जो तव्हां चवंदा आहिनि शैला ख़्वाहिशुनि जे पोयां हली आहे ईअं त ख़्वाहिशुनि खां वधीक मूंखे लॻंदो आहे ज़रूरतुनि जे पोयां ई इंसानु वॾी स्ट्रगल करे थो इहा हिकिड़ी ज़िंदगी वॾी टफ जॉब आहे त ईअं न आहे ख़्वाहिशूं मां कॾहिं मतिलबु 55-60 लख जी गाॾी में घुमंदी पई आहियां मुंहिंजी पंहिंजी हूंदी आहे त मां मज़े सां पेरी घुमंदी आहियां उते ई मुंहिंजो मूड फिरी वेंदो मां रक्षा में किथे पंहिंजे घर लहंदी आहे कमकार करे तोखे थोरो ख़्यालु न थियो तूं आर्टिस्ट आहे माण्हू ॾिसां मुंहिंजो भाई ख़ैरु आहे मूंखे कन्विंस जी ज़रूरत आहे मुंहिंजो पंहिंजो कमु थियो मां त मतिलबु इहे शयूं मां कॾहिं पंहिंजी लाइफ में पंहिंजी ज़ात में पैदा न कयूं आहिनि माना कोशिशि बि न कई आहे हा मां वरी गाॾीअ वारी रिक्शा में घुमां या मां बंगले में रहण वारी वरी मुंहिंजी का नंढड़ी झोपड़ी में नंढे घर में रहां कीअं मैनेज कंदसि कपिड़ा भला त माना भला पाइणा न मां 500 रुपए ड्रेस बि ॾाढो मज़े सां पाईंदी आहियां ख़ुशी थींदी आहे महसूसु थींदी आहे त इहे शयूं ख़्वाहिशुनि में शुमार थियंदियूं कहिड़ा इशारा थियनि था पियो कलाम आया रोवारे वठ जॾहिं मरी वेंदासीं कंदे यादि बार बार गाना छो था पुछो शैला आई आहे बलोची कल्चरल डे आहे पर हुन सां गॾोगॾु असांजो पंहिंजो हिकिड़ो असांजो पंहिंजो हिकिड़ो डे आहे मॉर्निंग डे आहे अॼु असांजो पंहिंजो हिकिड़ो यादूं ज़बरदस्त कहिड़े कलाम ते दिलि थी चवे कलाम त मां तव्हां कचहरी में मां एतिरी न मूंखे सुठो आहे हक़ीक़त आहे एतिरियूं शयूं एतिरियूं ॻाल्हियूं हलनि पियूं छो दिलि चवंदी आहे न ऑन स्क्रीन हिकिड़ी अॼु ॻाल्हि ॿुधायां थी ऑन स्क्रीन त मां रिसेंटली कुझु अर्सो पहिरियां ई ॻाल्हि थी आहे मां ताहिर भाई खे हिकिड़ो इंटरव्यू ॾियणु वयसि उन मूंखे पहिरियां वॾो फोर्स कयो त तव्हां अचो शैला अचो इंटरव्यू मूंखे ख़बर न त हुन सवाल कहिड़ा हूंदा छा इहा मूंखे ख़बर अथई जॾहिं बि जेको वियो आहे हुन सां ॾाढी जुठ थी आहे मुख़्तलिफ़ डिफरेंट क़िस्म जा मां प्रोग्राम ते इंटरव्यू करे मोटी हली आयसि त उन जूं मूंखे शयूं घणियूं मतिलबु हरूभर जूं हालांकि हिन में नेगेटिव का बि ॻाल्हि कोन्हे जेका सच त ॻाल्हाइणु ॾाढो दुनिया जो वॾे में वॾो माना सम्झो त ऐब आहे न त सच था ॻाल्हायो त मां पंहिंजे ज़ात लाइ ॻाल्हायो पोइ बि मतिलबु मूंखे ॿुधल आहे पोइ जे तव्हां मोटी आयसि त कुझु अर्सो गुज़रियो मां चयो स्पेशली मूंखां न केरु इंटरव्यू माना मूंखां केरु करे त कोई स्पेशली शैला जी लाइफ ते ॻाल्हाए त माना मां छा आहियां मूंखे केरु पुछे छा कयो आहे छो कयो कॾहिं खां किथां शुरू कयो त इहे शयूं कॾहिं कोन थियूं आहिनि वर्बली कॾहिं शायदि पाण मॉर्निंग शो में वेठा आहियूं त ॿुधायो बाबा हा असां फलाणे टाइम खां शुरू कयो हीअं हाणे कयूं था एतिरा साल थियनि इहो त सभिनी खे ख़बर आहे पर कीअं कई छो कई हिकिड़ो माना ॾिसंदी आहियां मुख़्तलिफ़ माण्हू जा की असांजा लेजेंड्स आर्टिस्ट आहिनि समीना पीरज़ादा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न शैला त तव्हांजे घणनि हवालनि सां असांखे ख़बर हूंदी आहे न पोइ असां चाहींदा आहियूं त ख़बर त आहे ॿियनि खे शायदि ख़बर न हुजे पर कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जेको बि गेस्ट अचे या असांजी रही आहे त उनजी किथे बि कंहिं बि हवाले सां दिलि आज़ारी न थिए हिकिड़ी कॉल वठूं था पोइ हिनखे अॼु छेड़ियूं था इन सवाल में छेड़ियूं था अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम मां नवीद थो ॻाल्हायां मेलबर्न ऑस्ट्रेलिया मां दादा नवीद भली कार चवंदा ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अस्सलाम वालेकुम अदी शैला वालेकुम अस्सलाम अदा कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो
अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी सिंधी ॾाढी सुठी आहे माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थी मां प्रोग्राम ॾिसां पियो Thank you so much. just can't resist to call you. सिंधियाणी आहे अदा नवीद त प्योर सिंधी आहियूं प्राउडली सिंधी हा बिल्कुलु I've been here like more than 30 years. Alhamdulillah मूंखे 5 ॿार आहिनि 5 ॿार माशाल्लाह माशाल्लाह so माशाल्लाह तंहिंखे अलाए गंज ॿार ॾिना आहिनि त तव्हांखे ॾाढा ख़ुशि नसीब आहियो न न बिल्कुलु मूंखे 4 ॿार आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान आहिनि ॾाढो सुठो प्रोग्राम आहे माशाल्लाह तव्हांजी सिंधी इज़ वन ऑफ द बेस्ट थैंक यू सो मच मेहरबानी को कलाम या का फरमाइश हुजे था नवीद न कलाम अदीजा मां ॿुधा आहिनि फरमाइश मां करण वारो इंसान न आहियां पर प्रोग्राम ॾाढो सुठो बणियो अॼु खणी मजाल पैदा कयो भाभी लॻे थो तव्हां सां अॼु गॾु वेठी आहे तव्हां नथा कयो अॼु उन साम्हूं का फरमाइश करे सघो था हा फरमाइश मां घटि ई कई आहे ज़िंदगी में शादी खां पोइ त फरमाइशूं ई ख़तम थी वेंदियूं आहिनि न चए थो ज़िंदगी में घटि फरमाइश कई माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम Thank you. Keep it up. तमामु Well done. थैंक यू वेरी मच नवीद भाउ ख़ुशि हुजो तव्हां कॾहिं कॾहिं कुझु ॾाढा डिसेंट माण्हू हूंदा अथव पंहिंजे लाइफ में हुजे न बसि ॻाल्हि थी वञे तॾहिं बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे सजाद खे कॉल कई प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी वरी मथां तव्हां ॻाल्हि कयो मथां थी सघे भाभी जो प्रेशर हुजे ॻाल्हि वरी किथां हुजे हिते लॻो पए थोरो मतिलबु हिकु थोरो इज़ाफ़ो असांखे डाउट थियो चलो पर हाणे ख़ैर थोरो नेक्स्ट टाइम बसरा ईंदासीं शेला मटियारी शहर आहे न हा मटियारी खां निकिती न शेला इज़म खणी बिल्कुलु ऐं ॾाढा हार्ड डेज़ ॾिठा शेला मतिलबु आई नो पर्सनली बिल्कुलु ऐं मां मटियारीअ खां त इलाही पहिरीं मतिलबु हली चुकी हुअसि निकिरी वई हुअसि पर मां हैदराबाद खां आयसि पोइ बाबा शक्ति ते आयो हैदराबाद खां असांजो निकिरणु थियो उतां खां हिकिड़ो टफ लाइफ जो एक्सपीरियंस स्टार्ट थियो ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिठा आहिनि तव्हां ॾाढी ॾाढी नंढी एज में पर हाणे ख़बर न आहे त छो नसीब जी ॻाल्हि आहे तव्हांखे उहा शइ नसीब में पर मिलणी आहे हिमत सां बीठी रही आहे हर हवाले सां शेला डिसीजन मेकर रही आहे हा बिल्कुलु मां असल में मूंखे चवंदा तूं ॾाढी हर शइ में तकड़ करे छॾींदी आहियां या बग़ैर सोचे ईअं तूं फ़ैसिला वठी छॾी आहियां ऐं चईं तव्हांखे ख़बर न आहे जिते आउं बीठियुसि त मूं ॾाढो सोचियो हुयो तव्हां लाइ तकड़ हूंदी पर मुंहिंजे लाइ शायदि न हुई मूंखे बहितर पियो लॻो छो जो हर इंसान जो पंहिंजो हूंदो न वे सोचण जो पर काफ़ी सारा अप डाउन आया लाइफ में घणा आया पर बसि उन में कुझु मुंहिंजी पंहिंजी बि ग़लतियूं हुयूं ऐं ग़लतियुनि खे एक्सेप्ट करण जे लाइ इंसान खे जिगर खपे थो उहे ग़लतियूं शायदि असां न करियूं हा त लाइफ जो हिकिड़ो ॿियो रुख हुजे हा पर थींदो त उहो ई आहे जेको अलाह खे मंज़ूर आहे त उन जे करे तकलीफ़ ॾिठी आहे बसि गुज़री वई आहे ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां चओ त गुज़री वेंदी आहे वक़्त जी ई ॻाल्हि त ॾाढी भली ॻाल्हि आहे सुठो हुजे या ख़राबु गुज़री वेंदो आहे बीह रहे त मारे छॾे पोइ मरी वेंदा आहिनि जंहिंजो वक़्तु बीह वेंदो बिल्कुलु कोई शक इन करे असां हयात आहियूं त असां सां इहे ख़ुशियूं बि गॾु आहिनि ग़म बि गॾु आहिनि मूड बि गॾु आहिनि मिज़ाज बि गॾु आहिनि नो डाउट इहे माण्हुनि जा लफ़्ज़ बि गॾु आहिनि माण्हुनि जा लहजा बि गॾु आहिनि माण्हुनि जा रवैया बि गॾु आहिनि बिल्कुलु ईअं आहे माण्हुनि जूं नज़रूं बि गॾु आहिनि हिकिड़ी शइ जी मूंखे तमामु हद खां वधीक ख़ुशी थींदी आहे का ऑनेस्टली न ॼाऊं ॻाल्हि कयां थी पई इहा मतिलबु हिन हमेशह क़ैद थी वेंदी न रिकॉर्डिंग आहे चवंदा न क़ैद थी वेंदा आहिनि कुझु वर्ड त मां ऐं कॾहिं सोचींदी त माण्हू मुंहिंजे लाइ नेगेटिव ॻाल्हाइनि था हर आर्टिस्ट जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि हर माण्हू जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि पर मां जॾहिं पंहिंजो शहर छॾे आयसि त मुंहिंजो पोयां मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शहर आहे हुन में मुंहिंजे बाबा जी हिकिड़ी तमामु रिस्पेक्ट ठहियल आहे नंढड़े हूंदे खां वठी ऐं तमामु नंढी एज जी हुअसि जॾहिं मनकबत ऐं नातू इहे सभु शयूं मां पंहिंजे हिकिड़े सर्कल में स्कूल खां पोइ माना काफ़िले जे दौरान कुझु नोहा वग़ैरह पढ़ त बाबा सां खे सुञाती वेंदी हुअसि मां अलॻि सां 10-11 साल जी उमिरि में हालांकि अॼुकल्ह त ॿार माशाल्लाह घणा एक्सपर्ट आहिनि ऐं पर उन टाइम में एतिरो उकल न हूंदो हुयो पर उन टाइम में बि माना माशाल्लाह हिकिड़ो डिसेंट तरीक़े सां ॾाढो दुपटो पाए पोइ बि मजलिस में बीठी आहियां त मतिलबु हिकिड़ो इहो माहौल हूंदो उन शइ खां मां चवंदी मुंहिंजो मूंखे हिकु ख़ौफ़ थींदो हुयो त यार मां पंहिंजे शहर में पंहिंजी इज़त न विञायां पंहिंजे शहर में कॾहिं को मुंहिंजे लाइ कोई बैड लफ़्ज़ न ॻाल्हाए पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा तमामु घणा लख एहसान रहिया त मूं पंहिंजे नेचर सां या पंहिंजे कम सां पंहिंजे पाण खे मञण जी कोशिशि कई पोइ पंहिंजे मटियारी लाइ मां कॾहिं गानो न आहे ॻायो जीअं माण्हू मुख़्तलिफ़ पंहिंजे शहरनि ते कंदा मूं यादि करे छॾियो हाणे रिसेंटली मूंखे पंहिंजे मटियारीअ वारनि घुराए करे लाइफ अचीवमेंट जो या मुंहिंजी एक्सपीरियंस हिकिड़ो तव्हांजो गुज़रंदो हुननि मूंखे अवॉर्ड ॾिनो ऐं असांजो तमामु शहर जो मोस्ट रिस्पेक्टेबल जेको सो जलाल साहिबु तव्हांखे ख़बर आहिनि जलाल शाह जामोद साहिबु उन्हनि जॾहिं पंहिंजे न्याणी जे हिसे सां मूंखे अवॉर्ड ॾिनो मुंहिंजे लाइ यकीन मतिलबु हाणे मूंखे कुझु न बि मिले न ज़िंदगी में त मूंखे हिननि शइ जो दुख न आहे त भई असांजी न्याणी असांजे शहर जो नालो वॾो कई असांजे लाइ हिकिड़ी असांजे मटियारी में मशहूरु पर्सनैलिटी आदि तव्हां अक्सर नालो वठंदा पियो मुंहिंजे बि ज़हन मां निकिरी वेंदो आहे त उन्हनि हिकिड़ो नालो पंहिंजो कढियो त मटियारी में सिर्फ़ु चवंदा त बसि सियासत में आहे अॼु त उन करे मां चवंदसि त ठीकु आहे यार मां त कॾहिं मूंखे बि कॾहिं काउंट कंदमि मुंहिंजे शहर जी मां शहर में नालो ठाहिणु ॾाढो ॾुखियो हूंदो अथव मां सही ॿुधायां तव्हां दुनिया में नालो ठाहे सघो था उहो ॾाढो आसानु आहे तव्हां पंहिंजे शहर में नालो मञीनि तॾहिं इहा ॻाल्हि मुश्किल आहे पर पोइ जॾहिं मूंखे हींअर अवॉर्ड मिलियो मञता मिली
मां पंहिंजे शहर में वञा पई, मुंहिंजी गाॾी वञे थी पई, गाॾीअ जे साम्हूं माना फुल माना हिकिड़ा माण्हू मौज मस्ती में डांसूं कनि था पिया, ऐं इस्तक़बाल पिया कनि, गाॾियुनि ते गुलनि जी निछावर थियनि था पिया, ऐं अंदरि वञी करे मूंखे अवॉर्ड ॾिनो। मुंहिंजा ईअं लॻो माना कि अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्वाब पूरा थी विया, माना मुंहिंजी उहा हर ख़्वाहिश पूरी थी वई। पोइ उते अनाउंस करे जॾहिं मां चयो कुझु बि आहे, का बि नाराज़गी हुन टाइम वक़्तु हीअं त मां बाबा सां रोज़ गॾु वेठी हूंदी आहियां, त बाबा जो नालो वठी करे मूं चयो त हीउ अवॉर्ड मुंहिंजो न आहे, मुंहिंजे बाबा जो आहे। त उहा मतिलबु मुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशी हुई न, त मूंखे ॾाढो मतिलबु बसि पोइ थक लही वियो आहे। मीडिया जा दोस्त, मीडिया जी दोस्ती आहे न आहे? मीडिया में कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, कीअं मीडिया में दोस्ती आहे सजाद, तव्हां पाण ॿिनी ॻाल्हि जा वाक़िफ़ आहियो, खोड़ सारा अहिड़ा पर्सनल माण्हू तव्हां सां आहिनि कनेक्टेड, जेके तव्हां सां फैमिली में आहिनि, इन जे करे जो उन्हनि जी मोहबत, उन्हनि जी सचाई तव्हां सां ज़रूरी आहे। मीडिया में या त दोस्ती आहे कोन, या त जेको तव्हां सां आहे पर्सनल उहो निभाइण वारो आहे, छो त हर को त बीहंदो न आहे न, त उन जे करे ऐं पर पोइ बि घटि क़दुरु, मतिलबु ट्रस्टेबल माण्हू घटि आहिनि ॾाढा, जिन सां तव्हां रखो था उन्हनि मां को बि हिकु सचो तव्हां सां निकिरी थो वञे, सम्झो सफल थी विया आहे। त उन में कुझु चंद आहिनि मुंहिंजी दोस्तूं जिन सां मुंहिंजी अञा ताईं सुठी दुआ सलाम, छो मां घणी गहराई न आहे रखंदी, हिकिड़ो लिमिटेड वास्तो रखंदी आहियां, चवंदी आहियां सुठी दुआ सलाम रहे, कंहिं पर्सनल लाइफ में इंटरफेयर न करियो, एतिरो काफ़ी आहे। भरोसो कंदा आहियो माण्हुनि ते? भरोसे त नुक़सान न हले सर, त उन जे करे भरोसो पोइ मजबूरी आहे, करणु खपे, छो जो भरोसे खां बग़ैर त असां हली नथा सघूं न। हीउ ट्रस्ट आहे जेको असांखे हर क़दम ते अॻियां वधण जी हिमत ॾिए थो, ऐं ट्रस्ट नथा करियूं तॾहिं बि नुक़सानु आहे, करियूं था तॾहिं बि नुक़सानु आहे। शीला, कामयाबी में डिप्लोमेटिक पॉलिसी हुजणु ज़रूरी आहे या माण्हू खरो हुजे, चिटो हुजे? खरो हुजे त अकेलो रहिजी वेंदो छा? मां ॿुधाईंदमि तव्हांखे, सचाई तव्हांखे अकेलो थी बीहारे छॾे, मूं इहो आउं अकेली बीह चुकी आहियां, ऐं बल्कि ईअं फील कयो त बीठी पियां उन जॻह ते। हिन वक़्तु मुंहिंजा बच्चा आहिनि या मुंहिंजे घर जो कोई हिकु मुंहिंजे हस्बैंड खां सवाइ शायदि दुनिया में कोड़ो माण्हू न हूंदो जेको मूंसां गॾु बीठल न आहे। इहो सिर्फ़ु मुंहिंजी सचाई जो नतीजो आहे, भले कहिड़े बि रिश्ते सां, पर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सचाई मोहबत उन तव्हांखे नुक़सानु ॾिए थो। तव्हां अॼुकल्ह कामयाबी बि इहो आहे, डिप्लोमेटिक टू फेसिस सां माण्हू हलनि था, उन्हनि खे माण्हू वधीक रिस्पॉन्स ॾियनि था। मां हैरत में हूंदी आहियां, यार ॾाढो मूं छा कयो जेको मूंसां ईअं थियो, मां त हुन खां वधीक अलॻि हिनखे रिस्पॉन्स ॾिनो या इहा शइ कई, पोइ मां इहो पंहिंजे मुंहुं सोचींदी आहियां। पर माण्हू कामयाब, पर हक़ीक़त ॿुधायो सेटिस्फिकेशन वरी सचाई में अथव, त तव्हांजी ज़ात त घटि में घटि आहे, यार मां ॿिया ई न कई। कॾहिं दिलि चवंदी आहे आत्म कथा लिखां? सॼो लिखण सां मुंहिंजो हिकिड़ो उहो तालुक़ु न रहियो आहे, इन जे करे जो मां पंहिंजो जेको कुझु चवणु चाहींदी आहियां कॾहिं कॾहिं लफ़्ज़नि में मुंहिंजो सिंगिंग में उहो एक्सप्लेन थी वेंदो आहे, छो जो हर माण्हू खे अलाह साईं ॻोल्हे ॻोल्हे ॾात ॾींदो आहे न। तव्हां जीअं लिखिया लफ़्ज़ नात जा चवराया मूंखां, त माना चवण लाइ मां हुयसि त तॾहिं तव्हां सिलेक्ट कयो, त इहे शयूं आहिनि। मां ॿ टे दफ़ा मूंखे वेठे वेठे कुझु आमद थी त अहिड़ा की वर्ड आया, मूं चयो यार हीअ त वाह जी लाइन लिखिजी वेंदी हली, पर जे मां हुनखे उते रिकॉर्ड करे छॾियां, तव्हां वांगुरु मेमरी मुंहिंजी ॾाढी उहा आहे, त भई मूंखे लिखियो छो कोन, मूंखे ज़हन मां निकिरी वियो। त इहे शइ आहे, पर उहो जेके उहे लफ़्ज़ अचनि था न, उहा ॾाढी पीड़ ॾियनि था। मां त सोचां थी त जेके लिखनि था अलाह उहे कीअं ज़िंदा आहिनि, कीअं हलनि था, ऐं कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां, छो जो जेको लिखे थो न उन ते ॾाढी गुज़रे थी। शीला, ज़िंदगी में ॾुख ॾिठा आहिनि, सुख ॾिठा आहिनि, घणा अगरि तोरियो त? तोरंदसि त ॾुखनि जो पल्लो घणो भारी आहे। ॾिसो दुनिया खे हींअर शैला थी लॻे, बहितरीनु येलो कलर, हुन ते फर्स्ट क्लास बर्थ भरियल, चूड़ियूं पातल, वार डाए थियल, शैला टहक सभु शयूं। शैला जे पुठियां छा कहाणी आहे शैला खे ख़बर आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदसि सॼा तव्हांखे, त मां जीअं बि हिन फील्ड में जॾहिं खां आई आहियां, मां तकलीफ़ूं में गॾु गॾु ॾिठियूं, मां पंहिंजी लाइफ खे जियो बि पाण ई आहे। मतिलबु थींदो आहे न, मूंखे कंहिं ते कोई आसरो, कंहिंसां कोई उमेद न आहे, पर जीअणो पाण ई आहे, पोइ हुन में कमाइणो बि पाण आहे, हलणो बि पाण आहे, त मां उन लाइफ खे माना घणो कयो आहे। त पोइ जॾहिं मूंखे चवंदा हीअ त बाबा वञी पाण बर्थडे बि मल्हाईंदी, वञी पाण करे शॉपिंग बि कंदी, जॾहिं करिणो ई पाण आहे त पोइ ख़ुशि रहो न भाई। त पोइ मुंहिंजी त सेल्फिश आहे, हिनखे त हर हाल में ख़ुशी रहणो हूंदो आहे। इहे लफ़्ज़ मूं ॾाढा ॿुधा आहिनि, घणा ॿुधा आहिनि। त भई मां चवंदी जॾहिं मूंखे हालांकि कोई ख़ुशी नथो ॾिए, त मां पाण त ख़ुशि रही सघां थी न। सभ खां वधीक अथव पंहिंजी ज़ात जी ख़ुशी, जॾहिं तव्हां ख़ुशि नथा रही सघो, तव्हां ॿिए खे ख़ुशि नथा करे सघो। त उन जे करे मुंहिंजी घणी लाइफ त पंहिंजा बचा ई रहिया आहिनि, डे ऑफ फर्स्ट माना। ऐं माण्हू सोचींदा आहिनि त यार जंहिं एज में तो ॿार पे संभालिया, जंहिं एज में तो तकलीफ़ ॾिसी करे पंहिंजे ॿार तव्हांजा वॾा थी विया आहिनि माशाल्लाह, मां ॾिठा आहिनि, उन्हनि में बि इहो अहसासु आहे त मम्मी अलाए छा छा करे छॾियो। अॼुकल्ह जा ॿार त वरी, हाणे तव्हांजा त ॿार माशाल्लाह असल में हिकु ॿुधाइनि नथो न, त पोइ एतबार बि कोन कंदा। न हिकिड़ी दीवार थी करे ॿारनि जे साम्हूं पिलर वांगुरु बीठी आहियां, भले मुंहिंजा सॻा भाइर बि हुजनि, माउ पीउ हुजनि, दुनिया जो को बि माण्हू हुजे, मुंहिंजे ॿारनि ते मूं वाह बि न बर्दाश्त कयो आहे। मे बि थी सघे थो हाणे सॼा हिकिड़ी ऑन स्क्रीन चैनल मां उमेद रखणु छॾे ॾिनी आहे, जेको हले थो सुठो आहे, नथो हले तॾहिं बि ठीकु आहे। फैसलनि में कंहिंसां मदद वठो, कंहिंसां शेयर कयो? हाणे त ज़रूरी आहे, हाणे त ज़रूरी आहे। मां पंहिंजे हस्बैंड खां उहो हीउ जेको चांहि जो कप बि आहे न, उहो बग़ैर पुछे न आहियां पीअंदी, इन जे करे जो
ज़रूरी हूंदो आहे को सुठो दोस्त जेको तव्हांजे दिलि जे विच मुंहिंजो हस्बैंड हिन वक़्तु जेको मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे, मुंहिंजो हमदर्द बि आहे, मुंहिंजो साथी बि आहे, सभु उहो ई आहे। ऐं उन शइ खे माना साबित बि कयो आहे। ऐं मां यकीन मञियो त माना घणियुनि तकलीफ़ुनि खां पोइ चइबो न कंहिं शइ जो नतीजो मिलंदो आहे, मां उहो ॾिसी करे हाणे अलाह जा ॾाढा शुक्र कंदी आहियां। ॾाढी चलो मतिलबु ज़बरदस्त ॻाल्हि। ऐं हूअं त प्रोग्राम जो वक़्तु ख़बर अथव ख़तमु थी वियो आहे, पर कॾहिं कॾहिं असां वरी एक्स्ट्रा टाइम वधाईंदा हुआसीं न, छाजे लाइ जेका सुठी कचहरी कंहिं सुठे माण्हू सां दिलि जो हाल अहिवाल। तव्हां हिन वक़्त ते बि ॾिसी ज़रूरु पुछंदा हुआ त अॼु सजाद जो ही वक़्तु त ख़तमु थी वियो प्रोग्राम जो। मुंहिंजो वक़्तु त का ख़बर न आहे पर प्रोग्राम जो, पर छाकाणि त असां वटि शहला आहे, शहला सां कचहरी ॾाढी ज़बरदस्त जारी आहे। दिलि जा हाल ओरे पई, ॿुधाए पई, सम्झाए पई, ॾेखारे पई, ॿुधाइण जी कोशिशि पई करे। शहला वाक़ई पंहिंजी ज़ात जे अंदरि हिकु बाकमाल शख़्सियत आहे। शहला तव्हां मुंहिंजे लाइ इलाही वॾा लफ़्ज़ पता, मां कुझु बि न आहियां। ऐं कोशिशि कयूं पिया त कुझु जेतिरो हुजे ओतिरो सिर्फ़ु केरु यादि करे, बसि माना इहा आहे कोशिशि। ॿी तव्हां ॾाढी कोशिशि कई आहे, एॾो कुझु कयो अथव जो माण्हू तव्हांखे विसारे नथा सघनि। माफ़ु करणु सिखियो आहे या बोझ खणी हलंदा हो कुल्हनि ते? न, माफ़ु करण सां ई त अॻिते ज़िंदगी आहे। छो माफ़ु नथा कयो त तव्हांजे पंहिंजे मथां केॾो वज़न थो रहे। मूंखे त ॾाढो हिकिड़ो कुफ़्त ऐं ख़ौफ़ चढ़ंदो आहे त भई कोई साम्हूं तव्हां खां नाराज़ आहे या तव्हां हुन खां नाराज़ आहियो, जल्दी निपटायो किसे खे त मतिलबु की तव्हां अॻियां कदम वधाए ज़िंदगी में हली सघो। इहो ई आहे। छो हिकिड़ो ईअं लॻंदो आहे तव्हांजे मथां हिकिड़ो वॾो जबर पियो आहे, तव्हां छो नथा कंहिंखे माफ़ु करे सघो? जॾहिं असांजे नबी एॾो फरमान ॾिनो आहे त अगरि तव्हां कंहिंखे माफ़ु करियो, माफ़ु करण में ई त आसानी आहे। अगरि तव्हांखे लॻे थो तव्हां झुकी करे माफ़ु कयो कंहिंखे, या तव्हां उन जॻह ते पंहिंजे पाण खे घटि महसूसु कयो त उन कमी पेशी जो हिसाब जो मूंखां तव्हां वठिजो। त इन खां वधीक बि असां अगरि न सिखूं त पोइ कॾहिं सिखंदासीं? हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सवेर ॾाढी ज़बरदस्त कई। मां अक्सर चवंदो आहियां कंहिं प्लेटफॉर्म ते मूंखां, जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई न, तव्हांखे आउं सेकेंड कंदुसि उन साॻियनि जुमलनि खे मां चवंदुसि त वरी दोहिरायूं त असां मुख़्तलिफ़ मिज़ाज जा माण्हू आहियूं। असां मदद जे बजाए मुदाख़लत कंदा आहियूं माण्हुनि जे फ़ैसिलनि में, माण्हुनि जी ज़िंदगियुनि में। ऐं असां ॾुखिए खे नाहियूं ॾींदा ऐं सुखे खे नाहियूं सहंदा। असां जॾहिं ॾुखिए खे ॾियणु शुरू कयोसीं ऐं सुखे खे सहणु शुरू कयोसीं त असां पाण मटिजी वेंदासीं। पंहिंजी बि हिकिड़ी तरबियत दुनिया में सभ खां वधीक ॾुखियो कमु आहे पंहिंजे पाण खे मटाइणु। इहो ई त माण्हू नथो करे सघे, तंहिंजे करे असीं खसारे में आहियूं, तंहिंजे करे असीं दुनिया में ॾिसो केतिरनि सारे मुश्किलनि ऐं परेशानियुनि जो साम्हूं। म्यूज़िक कंहिंखे ॿुधो? म्यूज़िक में मैडम आबदा खे शुरू खां नंढे हूंदे खां जाम ॿुधो आहे। ऐं मां मतिलबु मुंहिंजे लाइ हिकिड़ो आइडियल, इन खां अलावा नुसरत फ़तेह अली साहब, ऐं माना इहे जेके आहिनि, लता साहिबा आहे, अलका, पर हिकु आइडियल सिंगर। आइडियल मतिलबु मैडम, मां चवां थी न, मैडम खे तव्हां ॿुधो था न, तव्हांजी हिकिड़ी हुन जेका तख़लीक़ ॻायल आहे उन में तव्हां एॾो गुम था थी वञो, ईअं लॻंदो त बसि हाली फ़िलहाल के ॿी दुनिया में आहियो। त इहो जेको जेका तव्हांजे रूह खे सुकून ॾे, बसि ईअं ई आहे। मां हाणे कॾहिं धागो बि त ॿुधायो न। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अलाह साईं शरफ़ ॾिनो, तमामु घणो जेको सो हिकिड़ो वक़्तु हिकिड़ी शइ अहिड़ी साम्हूं आंदी, मां त ख़ुशीअ में जॾहिं पागल हुयसि त मूंखे शौक़ु हुयो। उनखां पोइ वरी जॾहिं मैडम मूंखे धागो ॿधो, हिकिड़े साल विच में गुज़रियो, उनखां पोइ वरी ताजपोशी कयूं मैडम आबदा जी शागिर्दाणी जे हैसियत सां, उहो मुंहिंजे लाइ ऑनर रहियो। बसि कुझु शयूं ज़िंदगी में अलहमदिल्ला एतिरी थी वञे, मां कॾहिं सोचियो बि न हुयो। अलाह जा तमामु घणा लख एहसान आहिनि। हाणे इन ख़ुशी में कलाम थी वञे। बिल्कुलु थी वञे। मां पाण चाहियां पई त कलाम कयूं। हिकु त असां वेठा आहियूं बलोची डे ते, कल्चर आहे बलोचनि जो, ऐं ॾाढी चारो तरफ़ अॼु माना पटका आहिनि ऐं बलोची अहिड़ा कपिड़ा सभु पाए ॾाढो इंजॉय कनि था, जीअं असां पंहिंजे एकता डे खे ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। तव्हां यादि आहे असां बलोची डे सेलिब्रेट कयोसीं? बाक़ाइदा कयोसीं असां। तव्हां नंढड़ो बि त खणी आया हुन में? नंढड़ो असां सिंधी कल्चर डे में, सिंधी कल्चर डे में न बलोची में ख़तरनाक हिकिड़ो नंढड़ो असां, उहो नंढड़ो माशाल्लाह वॾो थी वियो आहे। कई आहे थोरी जैमिंग, लाजो भाई ॾिसूं था। जी कन जाने खरा जी कन जाने, जी कन जाने खरा जी कन जाने, जी कन जाने खरा जी कन जाने, ओ ब्या मैं दोस्त दिलाने आते नूर जमाने, तमे नूर जमाने, जी कन जाने खरा जी कन जाने, जी कन जाने खरा जी कन जाने।
थोड़ा ख़ुशि थी वेंदमि बलोच में। घणनि खे ॿोलियुनि में गाना ॻाया हूंदा? मां मारवाड़ी में बि ॻायो आहे, सिंधी, बलोची ऐं जेको आहिनि इन सराइकी में इहे मतिलबु ॻाया आहिनि। 4-5 लैंग्वेज खे उर्दू त हाणे मोस्टली ख़बर अथव पंहिंजी क़ौमी ज़बान आहे, ॻायूं था उहो त असांजे हिकिड़ो लाइफ चॉइस। असां सिंधी बल्कि घटि ॻाईंदा आहियूं, ईअं लॻंदो आहे उर्दू वधीक था ॻायूं, छो जो मेलोडीज़ ऐं चॉइस घणी उहो ई हूंदी आहे। कॉलर आहिनि तव्हांजे लाइ। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। सलाम, गुड मॉर्निंग। सजाद कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। एक्चुअली असां टीवी खे जॾहिं ऑन कयोसीं त हिकदमि सां पीले कलर जो हिकिड़ो गुल मूंखे नज़र आयो। वाह वाह, हे मौसम आहे न बहार जी। शहला गुल वेठी आहे तव्हां वटि? जी जी, ये गुल आहे, हिन जी गेंदे जो गुल आहे। असांजो बहार जो गुल वेठो आहे, असां उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। अस्सलाम वालेकुम। ही मूंखे आवाज़ ॾाढो पंहिंजो थो लॻे। बसि तव्हांखे पंहिंजो यादि कयो आहे। शहला कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? ऐं शहला गुल हिकिड़ो अहिड़ो गुल आहे जॾहिं जॾहिं बि टीवी ते ईंदी आहे न त ख़ुशबू हुनजी बिखरजी वेंदी आहे। भाई ये मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई त तव्हां आहियो, पर अचानक समझ में अची वञे। तव्हांखे कीअं न ख़बर पवंदी मां अची वियसि? बस बाहर आई त ख़बर पइजी वई तव्हां अची वियो। थैंक यू सो मच। त इहा तव्हांजी मोहबत आहे। शहला, तव्हांखे मां ऑनलाइन चवणु चाहींदमि त यू आर द वन ऑफ द बेस्ट सिंगर, माशाल्लाह। थैंक यू भाई, मुंहिंजे लाइ वॾा वर्ड आहिनि। असां सिंधियुनि जो वॾो असासो आहियो। अच्छा सना ॿुधाईंदा हलूं केरु आहे? सनम जो सना महिरबानी अगरि मुंहिंजी दोस्त आहे, मुंहिंजी दोस्त फोन जी कई जी आहे। जी, तव्हां किथे था सुञाणो? सना मुंहिंजी मिसिस थी ॻाल्हाए, ॿुधाईंदा हलूं। अच्छा अॼु हिकिड़ी ऑन एयर ॻाल्हि कजो। तव्हां असांखे जॾहिं बि ॾिठो ऑन एयर स्क्रीन ते, तव्हांखे छा फील थियो ऑन एयर? छा फील थियो? मतिलबु तव्हां ज़बरदस्त हिकिड़ो पाण में तव्हांजी कंपेटेबिलिटी आहे। मतिलबु हिकिड़ी जेके जोड़ी हूंदी आहे न आर्टिस्ट वारी जोड़ी, जीअं शाहरुख खान काजोल जी चई वठो, मतिलबु जॾहिं बि स्क्रीन ते उहे माण्हू ईंदा आहिनि त उन्हनि जी हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी नुमाया शख़्सियत नज़र ईंदी आहे न। मतिलबु कोई कंहिंखे कॉम्पीट न कंदो आहे, ॿई हिक ॿिए खां ज़ोर हूंदा आहिनि। तव्हां ॿिन्ही में ईअं हूंदा त कोई घटि वधि न आहे, ॿई परफेक्ट आहियो ऐं तव्हां ॿई फ्रेम खे मुकमल कंदा आहियो। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच सना। हमेशह शहला चाहियो आहे, बसि आजाद खे पाण घर में बि चवंदी आहियां त तव्हां सां जेके जेके चेहरा सूट कंदा आहिनि हुन में शहला जो नंबर 1 अथव। थैंक यू सो मच। तमामु घणा ज़िंदगी में वरी तव्हांखे मौक़ो मिले त ज़रूरु गॾिजी कमु कजो। न इंशाल्लाह असां प्लान कंदियूं। असां वरी ओचिता ॿई ॼणा अहिड़ा बि आहियूं की ओचितो वेठे वेठे ख़बर पए त 1 वीक में असांजो प्रोग्राम अची वञे। न अचे त पोइ साल खां माण्हू इंतज़ारु कंदा। थैंक यू शहला खे चवणु चाहींदसि हिकिड़ी फरमाइश आहे शहला। जी 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 ज़रूरु। थोरी देरि पहिरियां तव्हां चयो त तव्हां मैडम आबदा परवीन जा तमामु ज़बरदस्त फैन आहियो। हा बिल्कुलु। उन जो त असां तमामु घणा फैन आहियूं। अगरि तव्हां आख़िर में जेको नओं कलाम आहे तू झूम झूम जो ॻाए मां अञा ताईं गुनगुनाए बि न आहे। मां ख़तरनाक शहर में घटि थी वेंदी। उहो न गुनगुनाए सघिया त पोइ उहो ई चइजो यार को हमने जा बजा दे। हा बिल्कुलु बिल्कुलु, जेको बि हुनजो मैडम जो मूंखे यादि आहे या ज़हन ते अचे थो मां ज़रूरु तव्हांजे लाइ शेयर कंदमि। तव्हांजे लाइ हूंदा स्पेशली सना। ऐं मां जीअं सवेरे ॻाल्हि कई केॾो तकिड़ो था कॉल खे छॾाए, भई मुंहिंजी कॉल ई न मां हिन जे करे जो सना मुंहिंजी पंहिंजी ॾाढी सुठी दोस्त आहे ऐं फेवरेट भेणनि में भाभी में हुनजो शुमारु थिए थो ऐं दिलि जी ॾाढी सुठी आहे। छो जो सना सां मुंहिंजी पर्सनली तौर ते माना कचेरी ॻाल्हि ॿोल घणी थियल आहे। जॾहिं असां पार्क में वेंदासीं गॾु वॉक कंदा हुआसीं, मज़ो कंदासीं। तव्हां परेशान थियो का बड़ी ॻाल्हि असां में? न मूं को बि अहिड़ो कमु न कयो आहे जिते आउं परेशान थियां। शैला मूंसां मीडिया में केतिरनि सालनि खां आहियो? काफ़ी ठीकु आहे। कॾहिं बि तव्हां मूंखे कंहिंजे साम्हूं परेशान थियण न ॾिठो न, छाकाणि त अलाह जी महिरबानी अहिड़ो कमु कयूं कोन। न अलाह न करे। ॾिसो इंसान खे जेको फ़ख़ुरु त ख़ैर अलाह पनाह ॾे इंसान खे न करणु खपे, इंसान गुनाहगार आहे। पर जेको चवंदा न बावर या हिकिड़ो कॉन्फिडेंस हूंदो आहे न, उहो तॾहिं हूंदो आहे जॾहिं पंहिंजे किरदार खे उहो साफ़ ऐं सुथरो करे हलंदो आहे। तव्हां सभिनि सां कॉन्फिडेंटली तॾहिं ॻाल्हाईंदा हो त भई जॾहिं मूंखे ख़बर आहे न, मतिलबु ॿियो केरु मूंखे सुञाणे न सुञाणे, मुंहिंजो रब मूंखे सुञाणे। तव्हां जंहिंसां गॾु रहो था न, ख़ासि तौर ते मुंहिंजी घरवारी आहे, जेके मुंहिंजा कुलीग्स आहिनि, इवन जेके तव्हांजा घर जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खां माण्हू फीडबैक वठंदा आहिनि। ख़ैर कलाम कहिड़ो था ॿुधायो? कलाम कहिड़ो ॿुधायूं तव्हांखे? तव्हां जेका फरमाइश कयो न, यार को हमने जा बजा देखा, यार को हमने जा बजा देखा, भाई ये तो मियां बीवी जा बजा के देखा तो वो तो सही नहीं निकला, वो तो सही नहीं निकला। जब हमने उसको बजा देखा था, क्या करें अब, चेंज करें, कोई और गाना सुना देते हैं। न तव्हांखे असां मां सोचां थी ज़हन में मैडम आबदा जा खोड़ सारा गीत आहिनि जेके मां ऑलरेडी मतिलबु मां लॻे हिकिड़ी मनक़बत बि। मूंखे ख़बर अथव, मां राति जो तव्हांखे सची ॿुधायां, मूंखे जॾहिं या कॾहिं निंड न ईंदी आहे न, ॿ ऑप्शन हूंदा आहिनि। हिकिड़ो जॾहिं उन मूड में हूंदो आहे त मां क़ुरान शरीफ़ ॿुधंदो आहियां, ठीकु आहे, तर्जुमो सिर्फ़ु ॿुधंदो आहियां। ॿियो जॾहिं त मां मैडम आबदा परवीन जो कलाम हलाए ॿुधंदो आहियां, मूंखे निंड अची वेंदी आहे।
ऐं उहो कलाम आहे त उमिरि ऐं विंदड़ पुछां आहे, कोन आहे, जिथे छा मुंहिंजा ॻाल्हि आहे, मारोड़ा जिते मुंहिंजा मारोड़ा इहो बि ॿुधंदासीं पहिरियों सना जी कॉल आहे शिकारपुर मां ख़ुशि आहियो नी ख़ुशि आहियो नी हेलो इहो जाओ अस्सलाम वालेकुम जीअं तव्हां ठीक लॻो पिया आहियो नी असां बिल्कुलु ठीकु आहियूं नी तव्हां ॿुधायो नी अदा सभ खां पहिरियों त तव्हांखे हैप्पी बर्थडे हैप्पी बिलेटेड बर्थडे वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच ख़ुशि जो आबाद जो इहे प्रोग्राम कंदा रहो पुछां तॾहिं नथी तव्हांजी काई बर्थडे आहे मूंखे ख़बर आहे वरी तव्हांजी 27वीं बर्थडे हूंदी बिल्कुलु अलहमदुलिल्लाह तव्हां ख़बर आहे मर्द जी हिकिड़ी ज़बान आहे बसि अदा असां बसि कयोसीं असां 6-7 साल आहियूं अदा सजावे थी बसि 27वीं बर्थडे हूंदी आहे 27 बर्थडे मां सदाईं 27 मल्हाईंदो आहियां ॿुधाइणी बि कान्हे अॻियां अदा बसि तव्हां उहो नथा ॿुधायो तव्हांजी 27वीं बर्थडे ॿियो दफ़ो इहो सभु पाण था सम्झंदा वञूं हा न हाणे त तव्हां पाण सम्झी था वञो इहा ई त तव्हांजी मोहबत आहे मुंहिंजी भेण हा मां चवां तव्हांखे बर्थडे खोड़ साल मुबारकूं थैंक यू वेरी मच शैला खे ॾिसी कीअं लॻो हेलो मूं चयो शैला गुल खे साम्हूं ॾिसी कीअं लॻो अॼु ऐं शैला गुल खे ॾिसी करे ॾाढो सुठो लॻो उहो ई पुराणी ॾाढो ताज़ा थी वियो असां जल्दी जल्दी न करे कॉल कयोसीं त अदा असांजो त चैनल हले ई नथो टाइम न्यूज़ 11 बजे खां पोइ थो हले तॾहिं त असांजी टाइम वधायो आहे इहा साज़िश आहे न असांजे ख़िलाफ़ ताकी हे प्रोग्राम न ॾिसनि घणा माण्हू अदा 11 बजे असांजी टाइम न्यूज़ चैनल तो 11 बजे जो मां चैनल ऑन कयो मूंखे शैला खे ॾिसी मां ॾाढी ख़ुशी थी मां मूंखे त शैला सां ॻाल्हाइणो आहे जी शैला खे ॾाढो इमोशनल करे छॾियो हा न ज़रूरी आहे न शैला खां ॻाल्हाइणु चाहींदमि जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अदी सना छा हाल आहिनि ठीकु आहियो अलहमदुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहे शैला तव्हां ॿुधायो छा हाल आहे ठीकु लॻा पिया ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे साम्हूं आहियूं जेको बि हाल आहे पेश पिरिया नाल आहे ख़ुशी जो आबाद हुजो बाक़ी हेलो जी जी ॿुधां पई मां हेलो जी जी ॿुधां पई आवाज़ अचे न तव्हांखे जी जी हा जी जी अदी वई कॉल डिस्कनेक्ट थी वई शैला अगरि पंहिंजे लाइ को नालो पसंदि कयो आहे त कहिड़ो रखियो आहे अगरि तव्हांखां पंहिंजी मर्ज़ी पुछी वञे त शैला अगरि तव्हां पंहिंजो नालो पाण रखो आहे त छा रखो आहे न शैला नालो सुठो आहे सही आहे हा सही आहे मतिलबु इहो शरारती कार जो नालो बि इहो ई आहे इहो ई आहे पंहिंजी मेज़बान सजाद सुहा ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह ताला तेसिताईं अल्लाह निगहबान अल्लाह हाफ़िज़ सदाईं गॾु